अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्लाह कुंभर। उम्मीद त तव्हां खैरियत सां हूंदव, ख़ुशि हूंदव, मौसम खे इंजॉय कंदा हूंदव। जेका गरम मौसम हले पई इलेक्शन, उनखे बि इंजॉय कंदा हूंदव। उन जी ख़बरुनि ते तव्हां ज़ाहिर नज़र रखी वेठा हूंदव त किथे छा पियो थिए। मौसम अॼु तमामु ख़ूबसूरत मौसम आहे, एतिरी थधि बि न आहे ऐं न एतिरी धुंध आहे। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बहितर मौसम आहे। बरसातुनि खां पोइ ॾिठो पियो वियो ऐं मतिलबु इम्कानु ज़ाहिर कयो पियो वियो त तमामु घणी थधि थींदी, पर अलाह साईं रहम कयो ऐं उमेद त तव्हां वटि बि खैर आफ़ियत हूंदी। मुंहिंजा जेके ॾिसंदड़ आहिनि, जिते जिते मूंखे ॾिसनि पिया, तव्हां सभिनी खे सुबुह जो सलाम, सुबुह जो नेक तमन्नाऊं ऐं खोड़ असारूं दुआऊं तव्हांजे लाइ। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ख़बरूं अचनि पियूं त उते अञा थधि आहे, पर एतिरी न आहे, ज़ाहिर ज़ोर टुटो आहे। मौसम जे हवाले सां इहो ॿुधायो पियो वञे त सुभाणे राति ताईं बरसाति जो इम्कानु आहे। हूअं त घणे भाङे ख़ासि करे सिंध में त आसमान साफ़ थी वियो आहे, मौसम ख़ुश्क रहण जा ई इम्कान आहिनि, पर किथे किथे बलूचिस्तान वारे बॉर्डर लाइन ते इन्हनि शहरनि में या वरी हिन पासे पंजाब वारे पासे जेके आहिनि शहर पंहिंजा उत्तर वारे सिंध वारा पासा, उते बि इम्कानु ज़ाहिर कयो वियो आहे, पर उहे 50% आहे, वधीक उहो न आहे। जिते जिते बरसाति हले पई उहा अॼु उहो स्पेल उहो पूरो ख़तमु थी वेंदो। उनखां पोइ ख़मीस जे ॾींहुं तव्हां जे ॾींहुं इलेक्शन में तव्हां पंहिंजो वोट कास्ट कंदा, पर तव्हां पोलिंग स्टेशन न वेंदा, उन ॾींहुं मौसम बिल्कुलु ख़ुश्क हूंदो, न एतिरी गर्मी हूंदी, न एतिरी थधि हूंदी। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट अॼुकल्ह ईअं आहे त असां अचण सां ई तव्हांखे मुख़्तलिफ़ ख़बरूं ॾींदा आहियूं। जेके जेके राति विच में ख़बरूं थी हूंदियूं आहिनि, जेके टॉप न्यूज़ हूंदियूं आहिनि हिकिड़ी पहिरीं जूं या उन ॾींहं जूं, उहे असां तव्हां सां शेयर कंदा आहियूं। वक़्तनि फ़वक़्तनि असां तव्हांखे अपडेट्स बि ॾींदा रहंदा आहियूं ऐं छाकाणि इहो असांजो प्रोग्राम लाइव आहे ऐं असां तव्हांखे जीअं जीअं ख़बर का अचे थी असां तव्हांखे बाख़बर बि रखूं था, महिमाननि सां बि असां कचहरी कंदा आहियूं। सो अॼु छाकाणि जो इलेक्शन जो तमामु वेझा अची वियो आहे इलेक्शन, ऐं मां चाहियां थो त इलेक्शन ते पाण ॻाल्हाए वठूं, उनखां पोइ पाण वरी महिमाननि ॾांहुं हलंदासीं। ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियणियूं आहिनि, दिलचस्प ख़बरूं बि अॼु आहिनि ऐं वॾियूं वॾियूं ख़बरूं बि आहिनि। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। तव्हां वटि असांखे ॿुधाइण लाइ, असांजे नाज़रीन वटि वंडण लाइ छा आहे, स्क्रीन ते नंबर अचे पियो, उहो तव्हां नंबर डायल करे तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं मुंहिंजे लाइ तमामु घणी ख़ुशी हूंदी जो तव्हां मूंसां गॾु मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु हूंदा। हिननि ॾिसंदड़नि खे तव्हां पंहिंजूं शयूं शेयर कंदा, पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर कंदा। ख़ासि करे इलेक्शन जो मौसमु आहे त तव्हांजे दिलि में अहिड़ी का ॻाल्हि, तव्हां पोयां कंहिं माज़ी खे यादि करे पोइ तव्हां को मैसेज ॾियणु चाहियो था, सो ज़रूरु तव्हां हुन में शामिलु थी सघो था। इलेक्शन जी ख़बरुनि न हलूं त सभिनी खां पहिरीं इलेक्शन कमीशन न हलंदसि, पर इन खां पहिरीं आउं तव्हांखे ॿुधायां त इलेक्शन में बाक़ी 46 कलाक आहिनि। ठीकु पंहिंजो हिन वक़्तु 10 बजे पाण लाइव थिया आहियूं। 46 कलाक वञी बचा आहिनि पोलिंग में, ऐं ख़मीस जे ॾींहुं तव्हां सुबुह जो 8 बजे खां वठी ताईं पोलिंग शुरू थी वेंदी। तव्हां उते वोट कास्ट कजो। वोट कास्ट करण जो तरीक़ो कीअं हूंदो, उते तव्हांजो नंबर कीअं हूंदो, उहो सॼो तव्हांखे असां वरी अॻियां प्रोग्राम में ॿुधाईंदासीं बि। ऐं गॾोगॾु मेरहान टीवी बि इहा आगाही सॼी ॾिए पई त तव्हांखे कीअं वञिणो आहे उते ऐं किथे किथे तव्हांखे उते पोलिंग बूथ हूंदा, किथे तव्हां बीहंदव, किथे तव्हांखे कहिड़ो स्टेप करिणो आहे, इहो सॼो असां तव्हांखे प्रोग्राम में बि ॿुधायूं था ऐं अॻियां तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। इलेक्शन जे हवाले सां इहा ख़बर आहे त इलेक्शन जो जेको सिस्टम आहे, इलेक्शन मैनेजमेंट सिस्टम, सो उहो ईअं आहे त EMS उनजो नालो आहे। उन में घणे भाङे आङुरियूं उथारियूं वियूं त इहो सिस्टम जेको आहे थोरो मतिलबु त हेक पियो थिए, या वरी हिन ते जेको असां डेटा विझूं पिया त उहा बि डेटा न पई अचे। इहो सॼो ऑनलाइन सिस्टम आहे, त उन ते इलेक्शन कमीशन जो जेको DG IT आहे ख़िज़र हयात, उन राति हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन चयो त बाबा इन सिस्टम इहो बिल्कुलु सिस्टम साफ़ ऐं शफ़ाफ़ आहे, इन सिस्टम खे हेक बि नथो करे सघिजे। इहो सिस्टम ऑनलाइन ऐं ऑफलाइन ते बि कमु करे पियो। हुननि चयो त असां पंहिंजो मॉक सिस्टम, मतिलबु ईअं त तजुर्बाती असां उनखे सिस्टम खे सही तरीक़े सां हलायूं पिया। 24 कलाक कमु करे पियो। इहो सिस्टम जेसि ताईं चूंडनि जा नतीजा न अची वेंदा तेसि ताईं इहो सिस्टम कमु कंदो रहंदो। इन में 2 ख़ासि ॻाल्हियूं आहिनि, 2 अहम ॻाल्हियूं इहे आहिनि त हिकिड़ी त हुननि ॻाल्हि कई त हिन सिस्टम खे हेक नथो करे सघिजे, सो हिकिड़ी इहा शइ आहे। ॿी हिननि जेका ॻाल्हि कई त उहा चयो त चूंड नतीजा असां केॾी महिल ॾींदासीं, उन बाबति बि असां नथा ॿुधाए सघूं। सो ज़रूरु इन ते हिकिड़ो तव्हां ख़बर बि ॿुधी हूंदी, कल्ह असां इलेक्शन सेल में बि हिन ते ॻाल्हायो होसीं त कंबर शहदाद कोट मां हिकिड़ो कराची मां कंहिं DRO ते लिखी मोकिलियो त बाबा हीउ जेको सिस्टम तव्हां असांखे ॾिनो आहे, इहो सिस्टम कम ई नथो करे। इन सिस्टम ते जेकी असां डेटा विझूं था, उहा डेटा वरी असां ॾिसूं था त उन ते गाइब थी वञे। त राति हिननि जेको आहे हिन ते वरी ॿीहर हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई। ख़िज़र हयात DG IT आहिनि इलेक्शन कमीशन जा, ऐं उन्हनि सॼो ॿुधायो त हीअ 24 कलाक कमु करे पई। हीउ सिस्टम अहिड़ो आहे जेके तव्हां हेक नथा करे सघो। सिस्टम ऑफलाइन बि कमु कंदो, ऑनलाइन बि कमु कंदो। अहिड़ी रीति सूबाई इलेक्शन कमीशन जेका सिंध आहे, उन्हनि शरीफ़ुल्ला साहब चीफ इलेक्शन कमिश्नर आहिनि,
उन्हनि हिकिड़ो इशारो ॾिनो त इंटरनेट असां बंदि कंदासीं, वधीक जेको फ़ैसिलो हथमी जेको फ़ैसिलो आहे उहो सरकार खे करिणो आहे, पर इम्कानु आहे त इहो इंटरनेट असांजो बंदि थिए। ऐं उन्हनि ॿुधायो त सिंध में जेतिरा जेतिरा तक आहिनि उते समूरो सामान पहुची वियो आहे ऐं बैलेट पेपर पहुची विया आहिनि। ऐं नाज़रीन, अॼु कल्ह इलेक्शन कमीशन पंहिंजो इहो मरहलो पोइ जेकी उनजे पंहिंजी ज़िम्मेवारी उहा पूरी करे वरिती आहे त सॼे मुल्क में 26 करोड़ बैलेट पेपर पहुचाए छॾिया आहिनि, बैलेट बॉक्स पहुचाए छॾिया आहिनि। कल्ह खां जिते जिते हसास पोलिंग स्टेशन ज़ाहिर कयूं वियूं आहिनि सिक्योरिटी इदारनि, उते फ़ौज जी मुक़ररी शुरू थी वई आहे, सिक्योरिटी फोर्सिस उते पहुची वियूं आहिनि, पुलिस पहुची वई आहे। सुभाणे इहे समूरा जेके आहिनि पंहिंजो बैलेट पेपर तव्हांजी पोलिंग स्टेशन ते पहुची वेंदा ऐं परीहं मतिलबु ख़मीस ॾींहुं तव्हां पंहिंजे वोट जो हक़ु इस्तेमालु कंदा। अहिड़ी रीति जेकॾहिं पाण इलेक्शन जे हवाले सां ॻाल्हायूं त चूंड मुहिम तमामु घणी तेज़ थी वई आहे, तमामु घणी तेज़, छाकाणि जो आख़िरी मरहलनि में आहे। अॼु राति 12 बजे खां पोइ को बि उमेदवार पंहिंजी चूंड मुहिम न हलाए सघंदो। उहो इन जे करे ॾिनो वेंदो आहे, पंहिंजो वक़्तु हिकु ॾींहुं पहिरीं चूंड मुहिम इन जे करे ख़तमु कई वई आहे, इहो कानून इन करे आहे त जीअं इलेक्शन कमीशन जो जेको अमलो आहे उनखे पंहिंजो कमु करण में आसानी थिए, उहो पोलिंग स्टेशन ते वञनि, पंहिंजो सामान खणी वञनि, उते पहुचाइनि, सिक्योरिटी जा मामला ॾिठा वञनि, अमले जी मुक़ररी, उनखां पोइ ट्रेनिंग्स वग़ैरह जेके बि शयूं हूंदियूं आहिनि उहो ॾिसनि। उमेदवार खे इन करे कयो न त जीअं हू पंहिंजी टीम मुकमल करे, पोलिंग स्टेशन में पंहिंजा एजेंट विहारे, पंहिंजे पोलिंग बॉक्स जे ॿाहिरां पंहिंजो जेके मुंहिंजा एजेंट्स आहिनि उहे विहारे इंतिज़ाम ॾिसे। सो इन करे इहो हिकिड़ो ॾींहुं रखियो वेंदो आहे। अचूं था पाण उमेदवारनि ते त अच्छा, हिकिड़ी ॿी जेका ख़बर आई आहे सुबुह सुबुह साण सवेर हिकिड़ी ख़बर आई आहे त इलेक्शन कमीशन चूंडुनि खां ठीकु 2 ॾींहं पहिरीं पंहिंजो तर्जुमान तब्दील करे छॾियो आहे। उहो कहिड़ा सबब थी सघनि था, छा मामिलो आहे, उहो ज़ाहिर उन्हनि खे धणियुनि खे ख़बर हूंदी, पर नदीम हैदर हिकिड़ो इलेक्शन कमीशन जो तर्जुमान हो, उनखे तब्दील करे हिन वक़्तु निगत सिद्दीकी कंहिं इदारे में हू MD आहे, उनखे इलेक्शन कमीशन जो तर्जुमान मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़ी रीति पाण हलूं उमेदवारनि ॾांहुं त बिलावल भुट्टो ज़रदारी कल्ह पूरा 12 कलाक उन्हनि पंहिंजी चूंड मुहिम कराची में हलाई, 12 कलाक उन्हनि जी रैली हली, खारादर में, मलीर में, लियारी में, सदर में, उहो बिलावल हाउस खां रैली शुरू थी, नाज़माबाद में मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि जी आजियां कई वई ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि ख़िताबु कयो। उन्हनि ख़िताब में उन्हनि जेका ॻाल्हि इहा कई त नवाज़ शरीफ़ जेको आहे गड़बड़ करे ऐं उहो अचणु चाहे थो, उहो गड़बड़ करण जे लाइ उहो इदारनि ते जेको आहे प्रेशर पियो विझे, सो असां उनखे अचणु न ॾींदासीं। उन्हनि कल्ह बि हिकिड़ी तक़रीर में उहो ई साॻियो ई नारो लॻायो त असांखे खपे खपे पाकिस्तान खपे, न खपे त रुॻो नवाज़ शरीफ़ न खपे। सो इहो उन्हनि जो हुयो। ऐं अहिड़ी रीति पाण जेकॾहिं केसिस ते ॻाल्हायूं, मुख़्तलिफ़ ख़बरूं सभिनी शहरनि में, बदीन में राति तमामु वॾो पावर शो थियो आहे मिर्ज़ा फैमिली जो। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा, डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा ऐं हसान मिर्ज़ा उन्हनि ख़िताबु कयो ऐं ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जो चवणु इहो हुयो त हीउ जेको वोट आहे इहो धरतीअ जे हिलाली पुटनि जो आहे ऐं इहो वोट धरतीअ जे पुटनि खे मिलणु घुरिजे। ऐं हसान मिर्ज़ा चयो त बदीन जे माण्हुनि जेको आहे उहो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। तमामु वॾो अंग हुयो उते माण्हुनि जो ऐं बदीन जे सराउंडिंग में तमामु वॾो इहो जलसो थियो आहे। ऐं ज़ाहिर आहे हिन जलसे सां पोइ जेके मुख़ालिफ़ हरीफ़ आहिनि उन्हनि खे हिकिड़ी तकलीफ़ पहुती आहे, छाकाणि जो कुझु ॾींहं पहिरीं जॾहिं फाज़िलुल्लाह जी वरसी हुई तॾहिं मतिलबु त माण्हुनि जो जेकॾहिं थिए पियो, जेका सोशल मीडिया ते ॻाल्हि हले पई उहा ईअं आहे त माण्हुनि जी भेट जेको आहे उन्हनि कई आहे त उते राति वारा माण्हू जेके कुझु घणा उते नज़र आया। अहिड़ी रीति अमरीका हिकु भेरो ॿीहर उन्हनि पंहिंजो बयानु ॾिनो आहे पाकिस्तान में चूंडुनि जे हवाले सां। विद्यानत पटेल उन्हनि जो आहे पंहिंजो परॾेही वज़ारत जो माण्हू, उन्हनि चयो आहे त पाकिस्तान में जेके चूंडूं थियनि पियूं उन सॼे मरहले ते असां बिल्कुलु वेझे खां नज़र रखी वेठा आहियूं या दूरबीनी वांगुरु नज़र रखी वेठा आहियूं। ऐं उन्हनि कुझु ॻाल्हियूं कयूं आहिनि, उहे इहे आहिनि त पुरतशदुद वाक़िया ऐं मीडिया ते पाबंदी, उनखां अलावा इंटरनेट जी आज़ादी ऐं इज़हार जी आज़ादीअ में रुकावट, उन ते असांखे ॻणती आहे। कल्ह खां ठीकु दाहूं थियनि पियूं त मीडिया ते मुख़्तलिफ़ मामलनि ते उनखे ॻाल्हाइण ते पाबंदी विधी पई वञे ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि खे पैरामीटर्स ॾिना विया आहिनि त हिन लाइन खां तव्हां ॿाहिरि न अचिजो। अहिड़ी रीति इंटरनेट बंदि कयो वेंदो 8 फरवरी ते। अञा हथमी फ़ैसिलो न थियो आहे, पर घणे भाङे हुननि जेको आहे तजवीज़ या संजीदगीअ सां गोर हेठि रखी आहे ऐं थी सघे थो। अहिड़ी रीति इज़हार जी आज़ादी ऐं पुरतशदुद वाक़िया ईअं त मुख़्तलिफ़ हंधनि ते कल्ह बि इंक्लूडिंग सिंध में बि त केतिरनि ई अॻवाननि ते हमला थिया आहिनि, उन्हनि खे ज़दोकोब कयो पियो वञे, उन्हनि खे हिरासां कयो पियो वञे, ख़ासि करे मीर पुखास ऐं टंडोलायार जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त अहिड़ी रीति बलूचिस्तान में मुख़्तलिफ़ चूंड मुहिम जे ऑफिसिस ते हमला थिया आहिनि। पीपल्स पार्टी जे हब में पीपल्स पार्टी जे ऑफिस ते हमिलो थियो आहे। अहिड़ी रीति पंहिंजो मस्तोंग में पीपल्स पार्टी जी कैंप ते ऑफिस थियो आहे। हब वारी
जी चौकी ते जेको हुन ते हमिलो थियो आहे पीपल्स पार्टी जी चूंड मुहिम वारी ऑफिस ते, हुन में 3 कारकुन ज़ख़्मी थी विया आहिनि ऐं मस्तोंग में JUI जी ऑफिस ते हमिलो थियो आहे। अहिड़ी रीति पुरतशद्दुद वाक़िया तमामु घणा थिया आहिनि। पाण अख्ते अली मीरपुरख़ास जे जेके उम्मीदवार आहिनि ज़ुल्फ़िकार अली शाह, उन्हनि ते बि पाण ॻाल्हाईंदासीं, उन्हनि ते बि राति हमिलो थियो आहे। ऐं अहिड़ी रीति टंडे अलाइहार में ॿुधायो पियो वञे त उम्मीदवारनि खे खंभण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि, जेके ख़ासि करे PTI जा उम्मीदवार आहिनि, असलम लगारी, रोज़ीना भुट्टो ऐं राशिद मेयो। इहे चंबड़ वारे तक ते असलम लगारी आहे ऐं NA ते ज़ुल्फ़िकार बचाणीअ साम्हूं रोज़ीना भुट्टो आहे ऐं PS ते राशिद मेयो आहे। उन्हनि खे राति इतला ई आया पे त उन्हनि खे खंभण जी कोशिशि कई वई आहे। हिन वक़्तु इन्हनि टिनी उम्मीदवारनि जा फ़ोन बंदि पिया मिलनि ऐं 3 उम्मीदवार हिन वक़्तु किथे आहिनि का ख़बर न आहे का। उन्हनि जो असां पाण कोशिशि कईसीं मेरान TV जे तरफ़ां उन्हनि सां राब्तो करण जी, उन्हनि जा नंबर बंदि मिलिया, उन्हनि सां गॾु जेके माण्हू आहिनि उन्हनि जा बि नंबर बंदि पिया मिलनि ऐं हिन वक़्तु हू किथे आहिनि का ख़बर न आहे का। अलाह साईं रहम करे त हीउ जेको मरहलो आहे 2 ॾींहंनि वारो इहो गुज़री वञे। सो अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ हंधनि ते उम्मीदवार परेशान आहिनि ऐं ख़ासि करे वरी जेकॾहिं पाण हलूं घोटकी ॾांहुं, राति विच में घोटकी मां 3 माण्हू अॻवा थिया आहिनि। घोटकी डिस्ट्रिक्ट मां हिकिड़ो पंहिंजो चीफ पंहिंजो इरिगेशन ऑफिसर आहे अख़्तर लगारी, उनखे रुक वटि गाॾीअ ते फायरिंग करे उनखे अॻवा कयो वियो आहे। उन गाॾी ते गोलियूं लॻियूं आहिनि। उनजो ड्राइवर ज़ख़्मी थी वियो आहे इरिगेशन ऑफिसर अख़्तर लगारी जो। अहिड़ी रीति मीरपुर माथिले मां ऋतिक कुमार ऐं मीर मोहम्मद जलबाणी, इन 2 ॼणनि खे मीरपुर माथिले मां अॻवा कयो वियो आहे। इरिगेशन ऑफिसर अख़्तर लगारी खे घोटकी जो आहे इलाइक़ो रुक वटि घोटकी डिस्ट्रिक्ट में राति 3 ॼणा इहे हितां अॻवा थिया आहिनि। कश्मीर कंदकोट जी ॻाल्हि कयूं, हुते बि सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। अमन अमान जे हवाले सां पुरतशद्दुद वाक़िया पिया थियनि ऐं अॻवा ऐं उन्हनि जो जेको आहे फुरुनि जो जेको मामिलो आहे उहो कल्ह खां वठी तेज़ थी वियो आहे। बल्कि जॾहिं खां इलेक्शन मुहिम शुरू थी आहे ऐं ख़ासि करे चवनि था त धाड़ेल हिते जेको आहे उहो थींदा ऐं उम्मीदवारनि जो मुतालबो इहो आहे त हिते फ़ौज मुक़ररु कई वञे ऐं इन पासे इलाही पोलिंगूं जेके आहिनि उहे कचे में ई आहिनि। कोशिशि तमामु घणी कई वई त उहे पोलिंग स्टेशन्स पके ते आंदियूं वञनि, पर ज़ाहिर आहे जेके मुतालबो कंदा आहिनि उहे पाण ई ईअं चाहींदा आहिनि त इहे हुजनि ई अंदरि, त पोइ असां थोरो मामिलो करे वठूं। सो कचे में पोलिंग स्टेशन्स आहिनि ऐं उते जेके पंहिंजा झेड़ा आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा उहे वधियल आहिनि। हिक ॿिए जे रस्ते तां अचण वञण ते पाबंदी आहे, त उन पासे सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। सांगड़, बदीन ऐं सिंध जो जेको कचे वारो इलाइक़ो आहे कश्मीर कंदकोट घोटकी ऐं शिकारपुर, इहे हिन वक़्तु सम्झो त पुरतशद्दुद वाक़िअनि में ऐं उन में अमन अमान जे हवाले सां हिकिड़ा रेड ज़ोन आहिनि ऐं रेड अलर्ट हिननि ते मतिलबु त आहे त हिते दुआ कयो त ख़ैर ख़ैरियत थी वञे। उतां खां जेकॾहिं असांखे केरु नाज़रीन ॾिसे पियो त उन्हनि खे इहा ई इल्तिजा आहे त हीउ ॾींहुं गुज़री वेंदो, इहे इक़्तिदार अचणा वञणा आहिनि, इहे सीटूं अचणियूं वञणियूं आहिनि, रहंदो इहो त तव्हांजो इख़लाक़ रहंदो, तव्हांजो मिटियूं माइटियूं तव्हांजूं भाइपियूं रहंदियूं। सो महिरबानी करे कंहिं ॿिए जे करे पंहिंजा रत या रिश्ता तबाह न कजो, पंहिंजे इख़लाक़ खे तबाह न कजो, ॿिए जी हयाती न खसिजो। अमन अमान सां हिकिड़े सुठे तरीक़े सां इहो ॾींहुं गुज़रण ॾियो ऐं भलारो ॾींहुं हूंदो, मतिलबु 27 रजब जो ॾींहुं हूंदो इहो। सो महिरबानी करे नाज़रीन तव्हां पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कजो, वोट जेको तव्हां शऊर जो ते फ़ैसिलो कजो, शऊर जो सही इस्तेमालु कजो, पंहिंजे माज़ीअ खे यादि कजो त तव्हांखे गुज़िरियल 15 सालनि में 20 सालनि में तव्हांखे छा मिलियो आहे, तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आयूं ऐं हाणे तव्हांजो मौक़ो आहे, तव्हां वटि मौक़ो आहे त तव्हां जेको आहे उन तकलीफ़ुनि जे उन्हनि अहंजनि खे उन्हनि दर्दनि खे घटि कयो, ख़तमु कयो, त सुठो वोट ॾियो ऐं सुठे माण्हूअ खे वोट ॾियो ऐं घर में वेही इहो वोट ज़ाया न कजो ऐं महिरबानी करे निकिरजो घरां। थोरी देरि आहे, अधु कलाकु मुनो कलाकु तव्हांखे लाइन में बीहणो पवंदो, तव्हांखे वोट जो हक़ु तव्हां इस्तेमालु कंदो ऐं हिन मुल्क जी तक़दीर बदिलायो, पंहिंजे नसलुनि जी तक़दीर बदिलायो ऐं वोट जी अहमियत छा आहे उहो ज़रूरु तव्हांखे ख़बर हूंदी। महिरबानी करे वोट जो सही इस्तेमालु कजो। खोड़ ख़बरूं अञा तव्हां सां करणियूं आहिनि, अॼु मुख़्तलिफ़ अदालतुनि में ॿुधणियूं आहिनि, अहम ॿुधणियूं आहिनि, उन्हनि ते बि ॻाल्हाइणो आहे, मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ते ॻाल्हाइणो आहे, असां सां गॾु महिमान बि आहिनि, उन्हनि खे असां तव्हां सां कचहरी कराईंदासीं। पर हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, नंढे ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबह मेरान। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर सुबह मेरान में भली कार ऐं चांहि खे इंजॉय कंदा हूंदव, नाश्ते खे इंजॉय कंदा हूंदव। अॼु बि घणे भाङे ऑफिसिस जी मोकल आहे, स्कूलनि जी त मोकल हले पई ऐं किथे किथे ऑफिसिस जेके प्राइवेट कंपनियूं आहिनि उन्हनि बंदि कयूं आहिनि ऐं उनखे अलावा सरकारी ऑफिसुनि में जेके सरकारी असांजा दोस्त आहिनि उहे पंहिंजी इलेक्शन जी ड्यूटियुनि में हूंदा ऐं मौसम अॼु सिजु निकितो आहे, सिजु जेको आहे विटामिन D जेको आहे तव्हां वठो ऐं असांजे
प्रोग्राम तव्हां ॾिसंदा हूंदा, एंजॉय कंदा हूंदा, तव्हां बि स्क्रीन ते नंबर डायल करे असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। खोड़ ख़बरूं खणी वञनि, मतिलबु अॼु त मूंखे सम्झ में नथो अचे त कहिड़ी कहिड़ी ख़बर तव्हां सां शेयर कयां। ऐं ख़ूबसूरत महिमान बि असां वटि अॼु आयल आहिनि, पंहिंजे पंहिंजे सब्जेक्ट्स में तमामु वॾो कमु कनि था, सुठो ॻाल्हाइनि था, सुठो कमु कनि था। ऐं हिकिड़ो जेको महिमान आहे उहो त असां मतिलबु तव्हांजे लाइ परॾेह मां घुरायो आहे। सो असां वटि महिमान आहिनि अनवर अली रोशन साहब, उन स्पोर्ट्स सां उन्हनि जो तालुक़ु आहे, रांदियुनि ते उहे सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, रांदियुनि जा एक्सपर्ट्स आहिनि, बैडमिंटन जा इंटरनेशनल रांदीगर आहिनि, ऐं क्रिकेट हुजे, सकाफ़ती रांदियूं हुजनि, पाण फिज़िकल एजुकेशन उन सां उनजो तालुक़ु आहे। सो अनवर अली रोशन साहब, असां तव्हांखे भलीकार चऊं था सुबुह मेराण में। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मौसम बि तव्हांखे सही लॻी? मौसम जे तव्हां ॿुधायो थोरो थधो। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां सां गॾु ई असांजा जेके ॿिया महिमान आहिनि, विजय कुमार चौहान, उहे इंटरनेशनल क्रिकेटर आहिनि, चीन में रहनि था गुज़िरियल 7-8 सालनि खां वठी, ऐं एमफिल पिया कनि हुते, फिज़िकल एजुकेशन में हुननि जी महारत आहे, ऐं हुते उस्ताद बि आहिनि, रांदियुनि जा बि उस्ताद आहिनि, त फिज़िकल एजुकेशन जेका थिए थी उन जा बि उस्ताद आहिनि। ख़ूबसूरत असांजा महिमान विजय कुमार। विजय, कीअं आहियो तव्हां? थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी। अल्लाह जो शुक्र आहे मां ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो? ठीकु ठाक आहियो? कॾहिं आया आहियो चाइना मां? मूंखे तक़रीबन 2-3 हफ़्ता थी विया आहिनि हिते हैदराबाद में। हिते चवंदा इलेक्शन वॉच करण आया आहियो, मॉनिटरिंग सिस्टम खणी? न, कुझु फैमिली अरेंजमेंट्स हुयूं, हुन जे लाइ असां हिते आया आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं तव्हां जहिड़े नौजवाननि खे ॾिसी असां मतिलबु ख़ुशि थी वेंदा आहियूं त यार असांजा नौजवान जेके आहिनि हिकिड़े ॻोठनि सां तालुक़ु रखनि था, पोइ महिनत कनि था, उनखां पोइ आलमी सतह ते न रुॻो हिन धरतीअ जो नालो रोशन कनि था, पर उन सां गॾोगॾु नौजवाननि जे लाइ उत्साह जो सबबु आहिनि, उन्हनि खे सेखारीनि था, उन्हनि खे गाइडलाइन ॾियनि था। सो मूंखे तव्हां यकीन कयो ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां तव्हां जहिड़ा दोस्त ॾिसंदो आहियां, कंहिं सुठी जाइ ते हूंदा आहिनि, चाहे उहो पंहिंजे मुल्क में हुजनि या मुल्क खां ॿाहिरि हुजनि। रोशन साहब, अंडर-19 वर्ल्ड कप जूं बि ॻाल्हियूं आहिनि, PCB जे चेयरमैन जी अॼु चूंड थियणी आहे, सिंध प्रीमियर लीग जी पुॼाणी थी आहे। सो कचहरी पाण कंदासीं रांदियुनि जे हवाले सां, ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे तव्हां फिज़िकल एजुकेशन जा बि आहियो, नौजवाननि सां तव्हांजो वॾो तालुक़ु आहे, त उनखां पोइ 2 ॾींहंनि खां पोइ जेका चूंड थिए थी उन ते बि असां चवंदासीं त तव्हां नौजवाननि खे थोरो कयो। सिंध नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध प्रीमियर लीग कल्ह पुॼाणी ते पहुती, या पहिरीं सिंध प्रीमियर लीग हुई जेका मीरपुर ख़ासि खटे वरिती आहे, ऐं फाइनल में 79 रन्सुनि तां मीरपुर ख़ासि हैदराबाद खे शिकस्त ॾेई छॾी, ऐं उस्मान तारिक 16 रन्सूं ॾेई पंहिंजो 5 शिकार कया। उन बहितरीनु कारकर्दगी ॾेखारी मीरपुर ख़ासि जे तरफ़ां। सो पहिरीं इहा सिंध प्रीमियर लीग हुई, हिन में 6 टीमूं हुयूं सिंध जे नालनि सां, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ासि ऐं नवाबशाह। सो इहा पुॼाणी ते पहुती आहे, राति हुनजो फाइनल थियो। PCB चेयरमैन जी अॼु चूंड थियणी आहे, मोहसिन नक़वी घणे भाङे फाइनल थी चुको आहे, पर ॾिसूं था त अॼु उहो कीअं मामिलो थिए। ऐं PCB में ज़ाहिर आहे सॼो मामिलो उन में लॻो पियो आहे, ऊंधो लॻो पियो आहे, ऐं गंगायूं ऊंधी पई वहे। चेयरमैन टीम जी कारकर्दगी ॾिसो, ऐं उनखां पोइ चेयरमैन ॾिसो, पोइ BOG जी कारकर्दगी ॾिसो, ज़रूरु न ते आयूं थींदियूं। पाण हिन वक़्तु मीरपुर ख़ासि हलूं था, असां तव्हां सां ज़िक्र कयोसीं त अमन अमान जे हवाले सां कल्ह तमामु घणा वाक़िया पेश आया आहिनि। राति मीरपुर ख़ासि में पीपल्स पार्टी जो उमेदवारु आहे, नौजवान अॻूणो सूबाई वज़ीर बि रहियो आहे, ज़ुल्फ़कार अली शाह, उन ते हमिलो थियो आहे। रतनाबाद वारो इलाइक़ो ॿुधाइनि पिया, या ही शुजाबाद वारो को इलाइक़ो ॿुधाइनि पिया, उते उन्हनि जी गाॾी ते फायरिंग थी आहे, उन में उहे ज़ख़्मी थिया आहिनि, उनखे गोली लॻी आहे। एमरजेंसी में राति उनखे मीरपुर ख़ासि में शुरूआती पंहिंजो तिबी इमदाद ॾेई हैदराबाद आंदो वियो। उते हुनजी तबियत कंहिं ॿुधायो पियो त सुधरंदड़ आहे, कंहिं चयो पियो त न। पोइ हैदराबाद खां उन्हनि खे कराची राति देरि सां मुंतक़िल कयो आहे, कराची हॉस्पिटल में। मीरपुर ख़ासि मां असांजा रिपोर्टर आहिनि तालिब शर, उहे उन्हनि असांखे जॉइन कयो आहे सुबुह मेरान में। उनखां पुछूं था त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, उनजी तबियत कीअं आहे। तालिब भाउ, कीअं आहियो तव्हां? तव्हांखे सुबुह मेरान में भलीकार, ऐं राति ई वाक़ियो थियो आहे, कीअं वाक़ियो पेश आयो, हिन वक़्तु छा जांच थी चुकी आहे, ऐं पंहिंजो ज़ुल्फ़कार शाह जी तबियत कीअं आहे? सर अज़मत साहब, महिरबानी, सुबुह मेरान में ख़ुशि आमदीद तव्हांखे चऊं था। जी बिल्कुलु, तव्हांखे इहो ॿुधायूं त सैयद ज़ुल्फ़कार अली शाह गुज़िरियल राति जेको आहे तालुक़े शुजाबाद मां वर्क मोम ख़तमु करे उन सां गॾु MNA जो उमेदवार पीर आफ़ताब शाह हो, जंहिंखे ही घर लाइण ते वियो, त अचानक मीरपुर ख़ासि हैदराबाद बाईपास रोड ते नामालूम हथियारबंदनि जेको हिन जी गाॾीअ ते फायरिंग कई। गाॾी जी फायरिंग जे नतीजे में हिनखे कंध में गोली लॻी, जेको शदीद ज़ख़्मी थी पियो, ऐं 3 खां 4 गोलियूं आहिनि जेके गाॾीअ खे लॻियूं आहिनि। उन खां पोइ एमरजेंसी तौरु हिनखे मीरपुर ख़ासि जी सिविल अस्पताल दाख़िल कयो वियो, जितां खेसि
हैदराबाद मुंतकिल कयो ऐं हैदराबाद मुंतकिल करण खां पोइ कराची मुंतकिल कयो आहे। लेकिन सूरत हाल इहा आहे त ही MP हिकु ख़ुशि मज़ाज ऐं नौजवान बहितरीन इंसान अॻूणो MP रहियो आहे। जी हिन वक़्तु सूबाई तक सिंधड़ी ऐं शुजाबाद ते 44 ते उमेदवार आहे, जंहिंजो वर्क मोम बिल्कुलु तेज़ ऐं बहितरीन हली रहियो त अचानक इहो हमलो थियो। हमले खां पोइ जेको आहे हिन अहिड़ी उप हलंदे ई कारकुन वॾे तादाद में पहुता ऐं संदसि चाहींदड़ पहुता आहिनि। कुझु हैदराबाद बि आहिनि त कुझु कराची पहुता। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त राति खां हिन वक़्त ताईं जेको SSP मिरपुखास नोटिस त वरितो आहे, लेकिन उन ते अञा ताईं का बि गिरफ़्तारी न थी आहे, तो को बि अहिड़ो जोॻो अमल में न आयो आहे ऐं संदसि हालत त सुधरंदड़ आहे। जी कराची में हिन वक़्तु असांजी संदसि वालिद जेको आहे सैयद ख़ादिम अली शाह सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं ॿियनि उते जेके अस्पताल में मौजूदु माण्हू आहिनि, संदसि सेक्रेटरी आहिनि, उन्हनि सां इहा ॻाल्हि थी आहे त बिल्कुलु हिन वक़्तु सिहताब आहे, अहिड़ी का बि ॻणितीअ जोगी ॻाल्हि कोन्हे का। लेकिन ऐं हुन पासे जेको इलेक्शन कमीशन बि नोटिस वरितो आहे, लेकिन उन जे बावजूदि बि को अमल न थियो आहे। हिते जी इंतिज़ामिया जेका सा ख़ामोश बणियल आहे ऐं PPA जे जेको मर्कज़ी अॻवान आहिनि बिलावल भुट्टो, फरियाल टालपुर, जी हा MNA अॻूणो MNA मीर मुनवर टालपुर, मीर तारिक समेत मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि पारां बि इन हमले जी जेको सख़्तु लफ़्ज़नि में अच्छा बिल्कुलु मज़म्मत मज़म्मत कई त वई उहो आहे। सभु कंदा आहिनि। अदा तालिब इहो ॿुधायो त जंहिं महिल हीउ वर्क मुकमल करे आया पे त ज़ाहिर आहे हिननि सां गॾु ॿ टे ॿियूं गाॾियूं बि हूंदियूं, कारकुन हूंदा ऐं एतिरा माण्हू हुजण जे बावजूदि उहे जिन फायरिंग कई उहे भॼी कीअं विया? जी सर, इहो आहे त गाॾियूं कुझु हिन वापसि करे छॾियूं। हिन सां गॾु 3 खां 4 गाॾियूं हुयूं जेका हिन जे असुल गार्डन जी बि गाॾी हुई, उहा बि बंगले ते वापसि रवानी कई ऐं हिन कॾहिं इहो महसूस ई कोन कयो आहे त को मूं ते हमलो थींदो, छो जो न हिन कंहिंसां को इख़्तिलाफ़ रखियो आहे या इलेक्शन वर्क मोम में का अहिड़ी कंहिं क़िस्म जी ज़बान बि इस्तेमालु न कई आहे जो हिनखे कंहिं क़िस्म जो ख़ुदशो हुजे आहे या अहिड़ो को हमले जो हुजे आहे। का ॻाल्हि त ज़ाहिर आहे हू गार्ड बि गॾु खणी हले आहे या ॿिया माण्हू मौजूदु आहे। 3 गाॾियूं बिल्कुलु गॾु हुयूं साईं ज़ुल्फ़िकार शाह सां, उहे जेके पहुचियूं ऐं अॻ में ई हिन जी गाॾी इहे जवाबदार किथां आया पिया हथियारबंद उते बीठा हुआ, का CCTV फुटेज वग़ैरह ऐं उनजे ड्राइवर जो बयानु राति उन्हनि चयो पियो त पुलिस वठूं पिया, त ड्राइवर जो बयानु छा वरितो वियो आहे? सर उहो पुलिस अञा ताईं ड्राइवर जो बयानु छो न करियो आहे, लेकिन इहो इतला मिलिया आहिनि त 3 ॼणा जेको मोटरसाइकिल ते पहुता हुआ ऐं 2 हथियारबंद उते बाग वेझो आहे को उहे रोड ते अची बीठा हुआ। उहे जीअं बीठल हुआ उन्हनि यकदम फायरिंग कई ऐं जेके मोटरसाइकिल था उन्हनि बस में फायरिंग करे पोइ ई मोटरसाइकिलनि ते सवार थी निकिरी विया आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी आहे तालिब तव्हांजी, तव्हां असांखे अपडेट कयो। नाज़रीन, अलाह साईं उनखे हयाती ॾे, उनजी सिहत सुधरंदड़ ॿुधाई पई वञे। ख़ूबसूरत इंसान आहे ऐं उहो मिज़ाज में थधो आहे, हर कंहिं सां मुर्की मिलण वारो, हर कंहिं सां हथ ॿधण वारो। सो उन्हनि तालिब ॻाल्हि कई त उनजो कंहिंसां कोई इख़्तिलाफ़ त कोन्हे को, पर ज़ाहिर आहे सियासत घणो कुझु कराए विझंदी आहे ऐं ज़रूरी न आहे त तव्हांजा इख़्तिलाफ़ न हुजनि, पर तव्हां कंहिंजे माण्हुनि में अखि जो कंडो ज़रूरु हूंदा आहियो। रोशन साहब, सॼी फिज़िकल एजुकेशन ते पाण ॻाल्हायूं त कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु जेका फिज़िकल एजुकेशन आहे नौजवाननि में, उहो शऊर आहे फिज़िकल एजुकेशन जे पासे अचण जो? छाकाणि जो असां जीअं यूनिवर्सिटी में आयासीं त इहा फील्ड असांखे नई नई लॻी हुई, हिन वक़्तु उनजी छा सूरत हाल आहे? फिज़िकल एजुकेशन मां गुज़िरियल 10 सालनि में तमामु सुठी माना तरक़ी कई आहे हैदराबाद जे अंदरि या सिंध जे अंदरि। अॻे जॾहिं असां दाख़िला वरिती त उन दौर में फिज़िकल एजुकेशन बि एतिरी ख़ासि न हुई। सही, उहे सिर्फ़ु स्पोर्ट्स मैन ईंदा हुआ, माना जिन्हनि खे ख़बर हूंदी हुई। सही, पर आहिस्ता आहिस्ता इहा जेका फील्ड आहे इहा माना इन जी अवेयरनेस वधी, नौजवान ॾिठो त यार हीअ बि हिकिड़ी फील्ड आहे जी हा, जंहिंमें बि असांखे जॉब मिली सघे थी। ऐं अल्हम्दुलिल्लाह फिज़िकल एजुकेशन जो जेको जॉब जो रेशो आहे उहो मां सम्झां थो त हर फील्ड खां मथे आहे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां को अहिड़ो डिपार्टमेंट ॿियो शायदि ई को ॾिठो हुजे जिते अगरि 40 कैंडिडेट निकिरनि था त 30 खे जॉब मिली थी वञे। त पर माज़ी जे भेट में हाणे थोरो माना रेशो घटि थियो आहे, छो त तमामु घणो माना ध्यानु नौजवाननि जो इन तरफ़ अची वियो आहे, न सिर्फ़ु छोकिरा पर छोकिरियुनि जो बि सुठो ध्यानु अची वियो आहे हिते। अच्छा, फिज़िकल एजुकेशन खे मतिलबु जीअं तव्हां ॻाल्हि कई त स्पोर्ट्स वारा ईंदा हुआ, ॾिठो इहो त वञे रुॻो सिर्फ़ु स्पोर्ट्स वारनि जे लाइ फिज़िकल एजुकेशन डिपार्टमेंट ठहनि था या इहा फील्ड आहे।
इन जा ॿिया कहिड़ा कहिड़ा पासा आहिनि, किथे किथे इहा फील्ड इस्तेमाल में अचे थी? फिज़िकल एजुकेशन सर मल्टी डिसिप्लिन हिकिड़ी फील्ड आहे जी हा, जंहिंजे अंदरि स्पोर्ट्स त आहे ई आहे। जी हा, त फिज़िकल एजुकेशन मीन्स तव्हांजी एक्टिविटी, स्पोर्ट्स एक्टिविटी ऐं हेल्थ माने मीन्स एक्टिविटी आहे फिज़िकल एजुकेशन। उन सां गॾु तव्हांजे अंदरि उते मुख़्तलिफ़ डिसिप्लिन अचनि था। उते तव्हांखे हेल्थ एजुकेशन पढ़ाई थी वञे, उते तव्हांखे हेल्थ हेज़ार्ड्स पढ़ाया था वञनि, उते तव्हांजी जेका माना डेली लाइफ जी रूटीन में वर्कआउट रिगार्डिंग आहे उहो माना हेल्थ एंड स्पोर्ट्स ॿिन्ही जो कॉम्बिनेशन हूंदो आहे। पोइ जेके जेके शयूं स्पोर्ट्स जे लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि, जेके हेल्थ जे लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि, उन्हनि जा नंढा ज़ेली हिकिड़ा ॿिया डिसिप्लिन आहिनि। जीअं साइकोलॉजी उते पढ़ाई वेंदी आहे, सही, एनाटमी उते पढ़ाई वेंदी आहे, उनखां पोइ उते फिज़ियोलॉजी बि पढ़ाई वेंदी आहे, उते फिलॉसफी बि पढ़ाई वेंदी आहे। मीन्स इहे सभु तक़रीबन 32 डिसिप्लिन्स आहिनि जेके फिज़िकल एजुकेशन जे अंदरि अचनि था। ज़बरदस्त, उनमें एक्सरसाइज फिज़ियोलॉजी आहे। मीन्स त रुगो स्पोर्ट्स न आहे, हेल्थ बि हिकिड़ो डिसिप्लिन आहे फिज़िकल एजुकेशन जो। मीन्स जेको फिज़िकल एजुकेशन करे थो उहो बेस्ट न्यूट्रिशन बि थी थो वञे, उहो बेस्ट तव्हांजो स्पोर्ट्स प्लेयर बि थी थो वञे, स्पोर्ट्स कोच बि थी थो वञे। ज़बरदस्त, उनखां पोइ तव्हांजी जेका जेतिरियूं बि हेल्थ जे रिगार्डिंग इशूज़ हूंदियूं आहिनि, जी उन्हनि सभिनी इशूज़ खे फिज़िकल एजुकेशन सॉल्व कंदो आहे। ज़बरदस्त। हिन फिज़िकल एजुकेशन जा ॿ टे मूंखे सवाल करणा आहिनि। नाज़रीन, हिकु नंढिड़ो ब्रेक आहे, नंढी साई खां वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबह में रहण। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर भलीकार सुबह मेराण में ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं हिते हलनि पियूं, खोड़ ख़बरूं तव्हां वटि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे असांखे यादि करिणो आहे। हीअ सॼो हीअं जीअं साम्हूं पियो आहे न, सॼो हीअं भरिया पिया आहिनि वर्क जेको आहे न, हिकु हिकु वर्क ते केतिरियूं केतिरियूं ॻाल्हियूं लिखियलु आहिनि। सो तव्हां सां शेयर करणियूं आहिनि। हलूं था विजय कुमार ॾांहुं। विजय कुमार, तव्हां चाइना कीअं पहुता? पहिरीं असां शुरू खां अचूं एजुकेशन जे ज़रूरु, हवाले असां इहो सां। ई त चाहियूं था न, तव्हां पहुता कीअं, असां छो न पहुता आहियूं, जी जी ॿिया जी, नौजवान छो न पहुता आहिनि? बिल्कुलु। पहिरीं त इहा आहे त मां डिस्ट्रिक्ट प्लेयर हुयो। जी हा, 2013-14 में डिस्ट्रिक्ट क्रिकेट खेली हुई। कहिड़े डिस्ट्रिक्ट मां? हैदराबाद डिस्ट्रिक्ट मां। ओके, हैदराबाद खे रिप्रेज़ेंट कयो हो सिंध फेस्टिवल, जंहिंजी इनोग्रेशन बिलावल भुट्टो कई हुई। सही, ज़बरदस्त, ठीकु आहे। हुन खां पोइ अच्छा, हाणे एजुकेशन त इहा आहे त जेका प्राइमरी ऐं सेकेंडरी जेका एजुकेशन हुई उहा प्राइवेट स्कूल में हुई असांजे पाड़े मां, अख्तर मेमोरियल हाई स्कूल। पोइ हुन खां पोइ कॉलेज जेका हुयो मुस्लिम साइंस कॉलेज में पढ़ियो। हुन खां पोइ मूंखे स्पोर्ट्स जो इलाही शौक़ु हुयो, मां क्रिकेट खेॾंदो हुउसि। पोइ असांजो जेको हिकिड़ो चाचो आहे जेको हींअर चाइना में आहे, हुनजो नालो आहे डॉक्टर अशोक कुमार। हू मुंहिंजो मेंटोर आहे ऐं हुननि मूंखे गाइड कयो आहे इलाही हेसि ताईं पुॼण में। त मूंखे जेका फिज़िकल एजुकेशन जी जेका डिग्री हुई फिज़िकल एजुकेशन यूनिवर्सिटी ऑफ सिंध मां, जी हा, उहा जेका हुई त हुनजो प्लान हुयो त असांखे फिज़िकल एजुकेशन करणु खपे। पोइ मूंखे हुते स्कॉलरशिप मिली हुई चाइना में ऐं डेफिनेटली हुननि गाइड कयो अंकल मुंहिंजे। ठीकु आहे। पोइ हुन खां पोइ असां स्कॉलरशिप मिलण खां पहिरीं मां हिकु टीचर हुयुसि, लैंग्वेज टीचर हुयो। हुन खां पहिरीं बि मां चाइना वियो हुउसि। अच्छा, ज़बरदस्त, जी, त हुननि असांखे सॼियूं रस्तो ॿुधायो, स्कॉलरशिप वग़ैरह डिफरेंट स्कॉलरशिप्स हूंदियूं आहिनि चाइना जूं। त हुनखे असां ऑनलाइन वग़ैरह अप्लाई करे ऐं तव्हांजो जेका प्रोसेस वग़ैरह डन करे उहो ऑनलाइन तव्हांखे रिप्लाई वग़ैरह ईंदा आहिनि, त असांखे स्कॉलरशिप मिली एमफिल जी फिज़िकल एजुकेशन जी। मां चाइना वियो हुउसि, 3 साल जो स्कॉलरशिप हुयो, उहा कंप्लीट करे मूंखे जॉब ऑफर थी हुई एज़ अ फिज़िकल एजुकेशन टीचर। मां हींअर उते जॉब कंदो आहियां हिकिड़े इंटरनेशनल स्कूल में, चाइनीज़ ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां, स्पोर्ट्स कराईंदो आहियां। अच्छा, त पोइ हीअ ज़ाहिर तव्हां इंग्लिश ते बि ज़ाहिर तव्हांजी हिकिड़ी सुठी कमांड आहे, हुन खां पोइ तव्हां चाइनीज़ बि उते सिखी? जी, चाइनीज़ मूंखे हिकिड़ो कोर्स कयल हो चाइनीज़ लैंग्वेज जो, हुन में 6 लेवल हूंदा आहिनि। मां 4 या 5 लेवल कंप्लीट करे पास करे हाणे चाइनीज़ बि माशाल्लाह सुठी आहे। मां स्पीकिंग ऐं लिसनिंग वग़ैरह सॼी सुठी कंदा आहियूं चाइनीज़ में। बट हुते अच्छा, असांजो चाइनीज़ आसान आहे या ॾुखी आहे? जीअं पाण अंग्रेज़ी इलाही दोस्तनि खे असांखे ॾुखी लॻंदी आहे, न सिखी सघंदा आहिनि, उन्हनि में मां बि शामिलु आहियां। जी जी अगरि तव्हां मूंखे पुछो त चाइनीज़ लैंग्वेज इलाही डिफ़िकल्ट आहे। हिकिड़ी लैंग्वेज आहे जेको मूंखे लॻे थो त दुनिया में इहा डिफ़िकल्ट लैंग्वेज आहे। हिन जा टोन्स जेका हूंदा आहिनि न, 4 टोन्स हूंदा आहिनि, त अगरि जेका कुझु वर्ड्स अहिड़ा हूंदा आहिनि जेका सिमिलर्स हूंदा आहिनि, अगरि तव्हां हुनजी टोन्स चेंज करे छॾियो आहे न, त हू कंप्लीटली डिफरेंट मीनिंग्स निकिरी वेंदी आहे। त कॾहिं कॾहिं माण्हू मिसअंडरस्टैंड बि करे सघे थो तव्हांखे। मिसाल तौरु अगरि हिकिड़ो आहे शो, सो शो जो मतिलबु आहे त स्पीक हिकिड़ो वर्ड आहे।
ऐं ॿियो हिकिड़ो आहे शॉ, त हुन जी डिफरेंट थोरी मीनिंग थी वेंदी आहे त हीउ छा पियो चवे। त टोन्स अगरि जेतिरी तव्हां अप डाउन कंदो त तव्हांजो जेका प्रोनाउंसिएशन आहे, तलफ़ुज़ आहे अल्फाज़ जो, उहा डिफरेंट निकिरंदो, पोइ हुनजी मीनिंग्स डिफरेंस अची वेंदियूं आहिनि। त इहा मीन्स थोरो ख़्यालु रखिणो पवंदो आहे चाइनीज़ लैंग्वेज, जेको इलाही डिफिकल्ट आहे। ज़बरदस्त। इलाही असां चाहियूं था difficult। तव्हां मेहरान टीवी ते या सूबे मेहरान ते तव्हां चाइनीज़ में असांखे ॿ टे जुमिला ॿुधायो, असांखे ख़बर पए चाइनीज़ ॿुधूं। जी जी बिल्कुलु। तव्हां मूंखे ॿुधाए छॾियो त मूंखे छा चाइनीज़ में बसि तव्हां पाण मतिलबु कमेंट ॾियो त मेहरान ते जेको आहे ॻाल्हायां। 今天我来了一个表演，我给他说我给我自己介绍一下我是谁呀，我从哪里来的呀। माना हींअर जेको मां चयो आहे, मां चयो त हिकिड़ो टीवी प्रोग्राम में मां वेठो आहियां ऐं पंहिंजो इंट्रोड्यूस, पंहिंजो तारीफ़ पियो करायां त मां छा आहियां, छा थो कयां। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, मौसम जी तव्हां कीअं ॿुधाईंदा आहियो त अॼु मतिलबु त सफ़ा पारो चढ़ियो पियो आहे, चाइनीज़ में ईअं ॿुधाईंदा आहियो? चाइनीज़ में मौसम खे त थियन छी चइबो आहे, थियन छी चइबो आहे। ऐं हींअर जेका मौसम हुते आहे न, इलाही थधो आहे, बर्फ़बारी पई थिए हुते, स्नो जंहिंखे चइबो आहे। स्नो, ओके। जी जी, माइनस में टेम्परेचर हूंदा आहिनि। मुंहिंजो तव्हांखां सुवालु इहो आहे त हितां जी मौसम कीअं आहे, तव्हां चाइनीज़ में जवाबु ॾियो हिनजो। हितां जो मौसम कीअं आहे चाइनीज़ जा? 这里天气很好। हिन जो मतिलबु इहा आहे त हिते मौसम सुठो आहे, नॉर्मल आहे, मज़े वारो आहे। ज़बरदस्त। अच्छा, लैंग्वेज ते मुंहिंजो सुवालु आहे, जीअं पाण मिसाल आहे, ख़ासि करे असां जीअं पंहिंजा जेके सिंधी भाइर आहियूं, उहे छा कंदा आहियूं, असांजो टारगेट इहो हूंदो आहे त पंहिंजे ॿारनि खे सिंधी न सेखारियूं ऐं उन्हनि खे टारगेट इहो हूंदो आहे त अंग्रेज़ी उन्हनि खे अचे, ठीकु आहे, या ॿी का ॿोली अचे, पर घणे भाङे चवंदा आहियूं त असांजा ॿार अंग्रेज़ी हुजनि। जी जी। चाइनीज़ छा पंहिंजी ॿोलीअ जी उहा ईअं ई मतिलबु मालिकी कनि था, उहे चवंदा त भाउ लाज़मी पहिरीं चाइनीज़ अचे, पोइ वरी तव्हां ॿियूं ॿोलियूं सिखणियूं अथव त सिखो, अहिड़ो को हुते मामिलो आहे? छाकाणि जो असां ॾिसंदा आहियूं टीवी में जॾहिं को उते वफ़द वेंदो आहे वज़ीर आज़म सतह जो या ॿिए कंहिं उनजो सतह जो, त चाइनीज़ वारो जेको माण्हू हूंदो उहो पंहिंजी चाइनीज़ ॿोली में ई ॻाल्हाईंदो आहे, उनखे ट्रांसलेट करे ॿुधाईंदो आहे। असां वारा हमरा वेंदा आहिनि त अंग्रेज़ी हुते मतिलबु झाड़े ईंदा आहिनि, उते उन मिसाल को सिंधी आहे त उहो सिंधीअ में न ॻाल्हाईंदो, न उर्दूअ में ॻाल्हाईंदो, न पाकिस्तान में जेके ॿोलियूं आहिनि, न पश्तून में ॻाल्हाईंदो, न सराइकी में ॻाल्हाईंदो, न मारवाड़ी में ॻाल्हाईंदो, उहो वरी अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदो। पर केतिरा ई मुल्क ईअं आहिनि जिन जा सरबराह उहो ॻाल्हाईंदा पंहिंजी लोकल ॿोली में आहिनि, या वरी जेका हुननि जी मादरी ॿोली हूंदी आहे उहा ॻाल्हाईंदा आहिनि, पोइ तर्जुमे निगार जेको आहे उनखे ट्रांसलेट करे ॿुधाईंदो। उते कीअं सूरत हाल आहे? इहा क्वेश्चन इलाही सुठो आहे तव्हांजो, मां जवाबु ॾींदुसि। त इहा आहे त हू जेका पंहिंजी हुनजी ॿोली आहे न चाइनीज़, हुनखे प्रिफरेंस इलाही ॾींदा आहिनि। त हीअ तव्हां सही ॿुधो आहे त हुते चाइनीज़ लैंग्वेज खे प्रिफरेंस इलाही ॾिबी आहे एज़ कम्पेयर टू इंग्लिश या अदर लैंग्वेजिस, ठीकु आहे न। हू पाण जी लैंग्वेज ॻाल्हाइणु पसंदि कंदा आहिनि, जीअं असां कोई बि अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदा आहियूं, जीअं तव्हां हींअर मैंशन कयो त असांजा जेका पॉलिटिशियंस वग़ैरह हूंदा आहिनि फॉरेन कंट्री में वेंदा आहिनि त उहे अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदा आहिनि। बाक़ी चाइनीज़ या जैपनीज़ या ॿिया क़ौम जेका बि आहिनि, त स्पेशली असां चाइनीज़ जी बि ॻाल्हि कयूं त हू पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि, प्रिफरेंस पाण खे ॾींदा आहिनि। त मां जॾहिं मास्टर्स करणु वियो हुते त हिकिड़ी दफ़ा प्रोफेसर मूंखे ॿुधायो त मूंखे थोरी चाइनीज़ ईंदी हुई हुन टाइम ते, त मूंखे चई त चाइनीज़ त तोखे सिखणु लाज़मी आहे, छो हिते जेका आहे सो जो चाइनीज़ लैंग्वेज जो आहे। त असांजो जेका मीडियम हुयो टॉट इन चाइनीज़ हुयो, उहा इलाही डिफिकल्ट हुयो, बट असांजी स्पोर्ट्स फील्ड हुई त 60% असांजा प्रैक्टिकल्स हूंदा आहिनि ऐं हुन खां पोइ 30-40% थियरी हूंदी आहे। त हिन लाइ असांखे एतिरो तकलीफ़ कोन्ह थी आहे, बट हुननि मूंखे चयो त बाबा तव्हांखे लैंग्वेज सिखणी पवंदी, त हू पंहिंजी लैंग्वेज खे इलाही प्रिफरेंस तरजीह ॾींदा इलाही। इन में हिकिड़ी ॻाल्हि मां ऐड करे छॾियां भाउ, त न सिर्फ़ु चाइना में, दुनिया जो हर डेवलप्ड कंट्री पंहिंजी लैंग्वेज खे प्रिफरेंस ॾींदो आहे ऐं उन्हनि जे अंदरि इहो असल में असां इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स में अंदरि आहियूं। असां सम्झंदा आहियूं त ऐं बदकिस्मती सां पंहिंजो इहो माहौल आहे त इंग्लिश खे हिकिड़ी इंटेलिजेंस। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त ॻाल्हियुनि जो पाण सिलसिलो जारी रखूं था। हिकिड़ो कॉल आहे असां वटि ऐं ॾिसूं था केरु असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, सूबे मेरान में तव्हांखे भलीकार। मेहरबान जहांजी वो था जुआ मामला जी ताली कबीर साहब जो कंदर शरतपुर का जंगी सलाही जो बोला है। किथां पिया ॻाल्हायो? ॻोठ हाजी गुलाम मोहम्मद लहरी ताली कबीर खान, मीरो खान खां। जी 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 जी, तव्हांजो नालो भाउ? जंगी खान लहरी। वाह 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 वाह, कीअं पिया ॾिसो प्रोग्राम खे ऐं पंहिंजो प्रोग्राम तमामु घणो असांखे पसंदि आहे, हली रहियो आहे। ज़बरदस्त, तव्हांजी महिरबानी। इलेक्शन जी छा सूरत हाल आहे मीरो खान में?
शायदि उनजो राब्तो मुनक़ता थी वियो आहे, कटिजी वियो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी अदा मीरो ख़ान मां तव्हां असांखे यादि कयो ऐं ॾाढी ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया। नाज़रीन तव्हां बि शामिलु थी सघो था, तव्हांजी स्क्रीन ते नंबर अचे पियो, इहो डायल कयो ऐं पंहिंजे तजुर्बनि सां असांखे आगाह कयो, ख़ूबसूरत ॻाल्हियूं शेयर कयो। असां सम्झो तव्हां बि असांजे हिकु प्रोग्राम में महिमान थी वेंदा ऐं नाज़रीन ताईं तव्हां पंहिंजी ॻाल्हि पहुचाए सघंदा। जी अदा रोशन। मूं इहो बि चयो त असां माना जेके अंडर डेवलप्ड कंट्रीज़ आहियूं, जी हा, इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स में आहियूं। ऐं सही ॻाल्हि आहे। जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि न, मूंखे बि एक्सपीरियंस आहे, 3-4 इंटरनेशनल टूर मूं बि कया आहिनि, त इवन तव्हां उते अगरि ग़लती में बि केरु इंग्लिश में साइन बोर्ड हणी वठंदो आहे त गवर्नमेंट ई उन ते माना हिकिड़ो बैन हणी छॾींदी आहे। ऐं उते तव्हां फॉर एग्ज़ाम्पल मलेशिया जो मूंखे एक्सपीरियंस आहे, तव्हां इंग्लिश में बोर्ड 8-7 साल पहिरीं अगरि हणंदा हुआ त उन ते माना बैन लॻंदो हुओ। इवन तव्हां मालदीव वञो, उते बि हू कोशिशि कंदा आहिनि त तव्हां इंग्लिश खां माना ही, हालांकि ओतिरा डेवलप्ड कंट्रीज़ न आहिनि, पर इन खां अलावा तव्हां मुंहिंजो ॿुधल आहे स्पेन में, इवन तव्हांजी जर्मनी में इंग्लिश खे लिफ्ट ई न कराई वेंदी आहे। बदकिस्मतीअ सां असांजे मुल्क में हिकिड़ो इंग्लिश खे हथियार सम्झो वेंदो आहे, हिकिड़ो इंटेलिजेंस सम्झो वेंदो आहे। पोइ जिन खे माहौल मिलियलु हूंदो आहे उहे सिखी वठंदा आहिनि, जिन खे माहौल न मिलियो हूंदो आहे उहे न सिखी वठंदा आहिनि। त इहो हिकिड़ी ग़लति तासुर आहे, पर बदकिस्मती सां हले थो असां वटि। हिकिड़ो नंढिड़ो एक्सपीरियंस तव्हांखे मां ॿुधायां त मूं कमीशन कई ऐं इन खां पहिरियां मुंहिंजे भाउ वारनि कमीशन कई, हथियार इंग्लिश खे ई रखियो वञे थो, ॾिठो वञे थो इंग्लिश कंहिंजी सुठी आहे। सही ॻाल्हि आहे। इवन एतिरे हद ताईं मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, मैथमेटिक्स में मैथ जे टीचर्स जे अंदरि बि इंग्लिश खे ॾिठो थो वञे, जॾहिं थी त ज़ुल्म आहे सिधो सिधो। सही ॻाल्हि आहे, असांजो इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स आहे। बिल्कुलु ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन केॾांहुं महिल मुंहिंजो न्यूज़ ब्रेक आयो आहे ऐं असां न्यूज़ स्टूडियो में हलंदासीं। हुते अॼु बि इमरान ख़ान ऐं शाह महमूद कुरैशी जेको 9 मई वारो जेको केस आहे उन जी ॿुधणी आहे। दहशतगर्दी केस थी सघे थो, उन ते फर्ज़ जुर्म लागू थिए। नेब केसिस मुख़्तलिफ़ हंधनि ते रखियल आहिनि, केतिरियूं ॿुधणियूं आहिनि ऐं केतिरियूं ख़बरूं आहिनि इलेक्शन जे हवाले सां। हलूं था न्यूज़ स्टूडियो में, असां अचूं था हिकिड़े नंढे न्यूज़ ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो सूबे में रहण। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं मेहरान टीवी न्यूज़ तव्हां ख़बरूं ॿुधी आया ऐं असां वक़्तनि फ़वक़्तनि लाइव अचूं था, तव्हांखे इलेक्शन जी सूरत हाल बाबति ॻाल्हि ॿुधायूं था, मुल्क में छा पियो थिए, ख़ासि करे सिंध में कहिड़ी सूरत हाल आहे, इन सभिनी शयुनि खां तव्हांखे आगाह कयूं पिया ऐं हर वक़्तु असां लाइव आहियूं, हर वक़्तु तव्हांखे बाख़बर रखूं पिया। हिकिड़ी टीम आहे, इनशाला असां वरी सुभाणे खां या अॼु खां वरी इलेक्शन सेल में इलेक्शन सेल त रोज़ु थींदो आहे ऐं अञा असां वधीक पंहिंजी सॼी टीम विहारींदासीं। तव्हांखे इलेक्शन वारे ॾींहुं स्पेशल ट्रांसमिशन हूंदी, सुभाणे बि इलेक्शन ते स्पेशल ट्रांसमिशन हूंदी जेका सॼो ॾींहुं जारी रहंदी। हलूं था रोशन पंहिंजो रोशन भाउ, सिंध प्रीमियर लीग थी आहे, उन ते मुख़्तलिफ़ हंधनि ते तनक़ीद बि थी आहे, कहिड़े तरीक़े सां थी आहे सो असां चाहियूं पिया त सिंध प्रीमियर लीग ते तव्हां नज़र विझो। पर हिकिड़ो मिंट बीहो, हिन ते कॉल आहे। अस्सलाम वालेकुम, केरु दोस्त असां सां गॾु आहे ऐं किथां खां? वालेकुम अस्सलाम भाउ, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? हा बिल्कुलु, छा कयूं, तव्हां ख़ुशि आहियो भाउ? अल्हम्दुलिल्लाह। केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हाइनि? साईं ज़िलो जामशरो, ॻोठ खानोट मां, खमू मेघवाड़। वाह साईं वाह, मेघवाड़ साहब वाह, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? सुबुह मेहरान में तव्हांखे असां भलीकार चऊं था। तव्हांजी मेहरान ॿुधंदो आहियां सॼी राति, हींअर ख़बरनि जा हलनि पिया वोटनि जा बि ॾिसंदो रहंदो आहियां, कई ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां ऐं हीउ प्रोग्राम ज़बरदस्त आहे, मूंखे ॾाढो वणियो अॼु। वाह 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 वाह, तव्हांजी वॾी महिरबानी। को सवाल करणु चाहींदव, का ॻाल्हि करणु चाहींदव? भाई जो चऊं था त माना सुठी ॻाल्हि हले पई असांजो। जी जी बिल्कुलु, जी सर, ॾाढी ख़ुशी थी तव्हां असांखे जॉइन कयो ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो था, वॾी महिरबानी साईं मेघवाड़ साईं। जी भाउ। जी भाउ, सिंध प्रीमियर लीग, जी हा, जंहिं मां सिर्फ़ु सिंध जो नालो हटाए छॾिजे जी हा, त बहितरु रहंदो। सिर्फ़ु प्रीमियर लीग रखो, हिनखे असां प्रीमियर लीग चऊं या जनरल प्रीमियर लीग चऊं। ओके। एक्चुअली इन ई मेहरान टीवी जे प्लेटफॉर्म ते अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी प्रिडिक्शन थियल आहे ऐं तव्हां सां जेका को होस्ट हूंदी आहे अदी ताहिरा, हुनखे 2-3 दफ़ा मुंहिंजी प्रिडिक्शन राइट वई आहे ऐं हिकिड़ी ॿी प्रिडिक्शन बि अल्हम्दुलिल्लाह मूंखे न चवणु खपे छो त सीनियर साहब नजम सेठी वांगुरु ख़्वाब ॾिसंदा आहियो, पंहिंजी चुड़िया उॾारींदा आहियो या चुड़िया कोन उॾाईंदा आहियूं, बसि पंहिंजे एनालिसिस ते अंदाज़ो हणंदा आहियूं, जेके फैक्ट एंड फिगर्स हूंदा आहिनि उनखे ॾिसंदा आहियूं। त मूं हिन ई प्लेटफॉर्म ते चयो आहे, ऑन रिकॉर्ड आहे त हीअ सिंध प्रीमियर लीग थींदी, जंहिंमें 7 खिलाड़ी ॿाहिरां खेॾंदा, 3 खिलाड़ी कराची मां खेॾंदा, 1 खिलाड़ी अगरि तव्हां हैदराबाद मां या जंहिं बि रीजन में टीम ठाहियो त अगरि खेॾी वियो त मूंखे नथो लॻे त उहो बि खेॾंदो।
ऐं उहा ई ॻाल्हि थी। न हैदराबाद में को हैदराबाद जो छोकिरो हो, न कराची सखर में को सखर जो छोकिरो हो, न मेपो ख़ास में को मेपो ख़ास जो छोकिरो हो। हालांकि इन ई प्लेटफॉर्म ते मूं वेही नाला ॿुधाया आहिनि बार बार, प्री प्लानिंग में पहिरीं ॿुधाया आहिनि त बाबा तव्हां खां टैलेंट हंट कोन थो थिए। ही माण्हू अथव, आमिर बिरोही खेॾे पियो, आमिर थईम खेॾे पियो दादू में, फर्स्ट क्लास क्रिकेटर आहिनि जेके पाकिस्तान अंडर-19 खे बि रिप्रेज़ेंट करे चुका आहिनि। ठीकु आहे। अच्छा, जॾहिं बि असां ॻाल्हि मक़ामी खिलाड़ियुनि खे मुंहिंजो माना थोरो सपोर्ट हूंदी आहे, मूं अक्सर करे हुननि खे सपोर्ट करण जी कोशिशि कई आहे। ॾिसो, सिंध प्रीमियर लीग तव्हांजो पर्पज़ छा आहे? तव्हांजो पर्पज़ हो टू फाइंड द टैलेंट। ऐं असांजे रिमोट एरियाज़ मां त तव्हां खेॾायो ई कोन। हिकिड़ी वॾी ॾुख जी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त बिल्कुलु हिकिड़ी कॉल आहे असां सां। अस्सलाम वालेकुम, वेलकम टू सुबह मेराण में। केरु ऐं केरु किथां खां असां सां लाइन ते आहिनि? वालेकुम अस्सलाम सर, दिलो कंबर शदाकोट तालिक मीरो खान खां कमाल खान लाड़ी बिरोही पियो रखियां। वाह वाह बिरोही साहब, ख़ुशि आहियो तव्हां? कीअं पिया ॾिसो सुबह मेराण खे? प्रोग्राम तमामु ज़बरदस्त पियो हले। प्रोग्राम असांखे तमामु सुठो मालूमात पियो मिले, सुठी ॼाण पियो मिले। महिरबानी महिरबानी। तारीफ़ कजे उहा घटि आहे। प्रोग्राम बाक़ाइदे चुॾे जी चंड वांगुरु चिमके थो। इलेक्शन जे बारे में प्रोग्राम पियो हले। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे। इंजॉय पिया कयूं प्रोग्राम खे। ज़बरदस्त। असां एतिरा लफ़्ज़ न आहिनि जो तव्हांजी प्रोग्राम जी तारीफ़ कयूं। वॾी महिरबानी बिरोही साहब। त इहे तव्हांजा लफ़्ज़ असांजे लाइ उत्साह जो सबबु आहिनि, असांखे जीआरे छॾींदा, असांजे लाइ मतिलबु एनर्जेटिक आहे मतिलबु आहे। सो हूअं त असां चांहि जो इंतज़ारु कंदा आहियूं। उहा चांहि बची वई आहे। असलम सोलंकी साहिबु कैमरा जे पोयां बीठो आहे त ब्रेक वठो त तव्हांखे चांहि ॾियां, पर इहे जंहिं महिल कॉल्स हूंदियूं आहिनि त असां सम्झो त एनर्जी ड्रिंक असां हिकिड़ी पी वठी आहे। त तव्हांजी वॾी महिरबानी। सिंध प्रीमियर लीग ते पाण ॻाल्हायोसीं पिया। चयो त सिंध प्रीमियर लीग जी मूं पहिरीं प्रिडिक्शन कई हुई, जेका अल्हम्दुलिल्लाह न चवणु खपे पर साबित थी वई हुआ। ॾिसो, सिंध प्रीमियर लीग जो पर्पज़ असांजो जेको हो उहो टैलेंट हंट असांजे रिमोट एरियाज़ मां या लोकल प्लेयर्स खे या असांजे मारूअड़ा जेके कराची खां अलावा, जी हा, इवन हैदराबाद बि जेकर तव्हां ॾिसंदो त हैदराबाद, सखर, लाड़काणो, मेपो ख़ास, ख़ैरपुर, इन्हनि एरियाज़ में असांजा जेके मक़ामी खिलाड़ी। अच्छा, मूं ते कुझु सोशल मीडिया ते माण्हू हिकिड़ो टैग हणंदा आहिनि त आउं लिसानियत ते ॻाल्हाईंदो आहियां, तासुब आहे त अदा आउं मक़ामी माण्हुनि खे सपोर्ट कंदो आहियां। मुंहिंजे फेसबुक जे पेज ते तव्हां वेंदा, तव्हांखे उर्दू स्पीकिंग बि छोकिरनि जा इंटरव्यूज़ मिलंदा, उन्हनि जो बाक़ाइदा तव्हांखे उन्हनि सां बि जेका नाइंसाफ़ी थी आहे उहो बि ॻाल्हायल आहे। हैदराबाद जो छोकिरो आहे दानियाल राशिद, फर्स्ट क्लास क्रिकेटर आहे, अंडर-19 पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करे चुको आहे। उनखां अलावा तव्हां वटि छोकिरो आहे अरशद महमूद, उन 3 पठान ॿाहिरि आहिनि, टिनी सां नाइंसाफ़ी थी आहे। असां हिकिड़ो काज़ी छोकिरो आहे। अच्छा, जेॾी महिल ट्रायल्स थिया पियो ओॾी महिल छा एहतिजाज न कयो वियो? ज़ाहिर तव्हां उन ई फील्ड सां तालुक़ रखो था, नौजवान आहिनि। अॼुकल्ह त सोशल मीडिया जो बि ज़ाहिर दौर आहे त हिकिड़ो प्रोटेस्ट मिंट में अची वेंदो आहे। इन में बि भाउ हिकिड़ी ट्रिक सम्झोसि या टेक्निक सम्झो, हू मञनि कोन था, पर ट्रिक सम्झोसि या टेक्निक सम्झो त ट्रायल्स जी डेट अनाउंस न कई वई, सडनली ट्रायल्स थी विया। हाणे सडनली जॾहिं ट्रायल्स थींदा त केरु केरु पहुचंदो हुते। ऐं उनखां पोइ हिकिड़ो वॾो अलमियो तव्हांखे मां ॿुधायां त हीअ जेका सिंध प्रीमियर लीग जे जेका सिलेक्शन जो क्राइटेरिया हो, उनमें सभिनी खां मथे हुई डायमंड कैटेगरी। बाबा ठीकु आहे, उहा इंटरनेशनल प्लेयर खेॾंदा, इन्हनि जो इंटरनेशनल एक्सपोजर बि ज़रूरी आहे, टीम में 4 वॾा नाला हुजणु ज़रूरी आहे। उनखां पोइ हुई गोल्डन कैटेगरी, उहा वरी पाकिस्तान जे प्लेयर जी हुई। बाबा ठीकु आहे, उहे बि तव्हां 2 खयां। उनखां पोइ हुई सिल्वर कैटेगरी, फर्स्ट क्लास क्रिकेटर, उहे मौजूदु हुआ, हैदराबाद में बि मौजूदु हुआ, कराची, सखर, कराची माना हर माना असांजे रीजन में मौजूदु हुआ। उनखां पोइ हिननि हिकिड़ी स्पेशल कैटेगरी रखी हुई, सिंधी प्लेयर्स, सिंधी इमर्जिंग प्लेयर्स कैटेगरी। उहो मैंशन थियल आहे, उनजो नालो लिखियलु आहे, पर नन ऑफ सिंधी सिलेक्टेड इन दैट। हिकिड़ो बि सिंधी सिलेक्ट, इवन सिंधी त छॾियो, असांजो मक़ामी छोकिरो बि सिलेक्ट न थियो। भले तव्हां असांजा मक़ामी ॿार खणी अचो, उर्दू स्पीकिंग हुजनि, पठान हुजनि, केर बि हुजनि, सिंधी हुजनि, तव्हां मक़ामी ॿार जेके जिन्हनि खे इंटरनेशनल एक्सपोजर खपे उन्हनि खे बि त मथे आणियो न। उन्हनि खे मथे ही टोटली जेके हुआ, मूं तव्हांखे जीअं ॿुधायो त 5-6 इंटरनेशनल प्लेयर, जंहिंमें पाकिस्तान ऐं माना उनजा खिलाड़ी, 3-4 कराची मां, हिकु अधु स्टैंड बाय में हिननि खयां हुआ जेके हिननि को खेॾाया कोन। अच्छा, ॿी हिन खां बि हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त कुझु असांजा पंहिंजा हिकिड़ा स्पोर्ट्स जर्नलिस्ट आहिनि, उहे चवनि था त ही ॾोह असांजे ऑनर्स जो आहे, जिन्हनि टीम खे फ्रेंचाइज़ न कयो, ओन न कयो। त दादा, ऑनर असांखे त उहो शुरू खां चवंदा आहियूं, उहो पक सुञाता पंहिंजा हुआ धारियुनि सां गॾु धाड़े में, असांजो न ख़रीद कयो त गवर्नमेंट किथे हुई?
स्पेशल जेका सिंधी कैटेगरी हुई उन में अच्छा, गवर्नमेंट जी बजट केतिरी हिन में सिंध प्रीमियर लीग? हिन में बेसिकली का 10-20% जेका इनिशियल जेके बि हिननि जा जेके थिया हुआ न, जंहिंमें ड्राफ्टिंग वग़ैरह हुई, जंहिंमें हिननि जो इहो अहिड़े क़िस्म में गवर्नमेंट इन्वॉल्व थी हुई, उन खां पोइ हिननि फ्रेंचाइज़ करे छॾियो हुयो। ओके। हाणे फ्रेंचाइज़ में अगरि तव्हां जीअं फ्रेंचाइज़ करे सघो था त तव्हां उन्हनि खे बैन नथा करे सघो, त बस तव्हां 2 या 3 मक़ामी प्लेयर खणो। हिननि उहे बि कोन खयां, गवर्नमेंट इहो करे सघी पई, पर गवर्नमेंट हिते बि ध्यानु कोन ॾिनो। सही। पाण के नंढे ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। हिकिड़ी संजीदा ॻाल्हि आहे त ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर अफ़सोसनाक ॻाल्हियूं आहिनि त असां एतिरो ज़ुल्म ऐं एतिरो नाइंसाफ़ी थिए थी असांजे नौजवाननि सां। नाज़रीन, किदाम न वञो, अचूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सूबे में। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर सूबे मेराण में भलीकार असांखे चांहि मिली वई आहे। उमेद तव्हां बि चांहि इंजॉय कंदा हूंदा, नाश्ते जी तयारी में हूंदा या नाश्तो कंदा हूंदा। नाज़रीन, अॼु मुख़्तलिफ़ केसनि जो ॿुधण जो जीअं मूं तव्हांखे ज़िक्र कयुमि उहो आहे, ऐं तव्हांजी स्क्रीन ते हिकिड़ो नोटिफिकेशन हलंदो हूंदो। चयो पियो वञे त इहो नेब जो नोटिफिकेशन आहे, ऐं के माण्हू उनखे कूड़ो करार पिया ॾियनि, के चवनि था त इहो हक़ीक़ी आहे। असांजा मेहरान टीवी जा नुमाइंदा हुते मौजूदु आहिनि कोर्टुनि में। त नेब जेको आहे अॼु सिंध जे चङनि भलनि अॻूणनि वज़ीरनि खे ऐं नामियारनि ठेकेदारनि खे तलब कयो आहे मेगा करप्शन स्कैंडल्स में। ऐं इहो जेको नोटिफिकेशन आहे इहो डिस्ट्रिक्ट वाइज़ उन्हनि कढियो आहे त फलाणे फलाणे डिस्ट्रिक्ट जा ई माण्हू आहिनि। उन्हनि में अगरि सिराज दुरानी बि आहे, शिकारपुर ज़िलो, जैकबाबाद ज़िलो, उतां जेके चूंडियल MN MP आहिनि, हैदराबाद जी बेराड़ी वारा, सो केतिरा ई नाला उन में लिखियल आहिनि, पर इहो कंफर्म न पियो थियो राति ताईं, बल्कि सुबुह ताईं, त इहो आया हक़ीक़ीअ जी ॿुधणी आहे या न। असांजा रिपोर्टर्स कोर्टुनि जे ॿाहिरि नेब कोर्टुनि में जिते जिते ॿुधणी आहे, सखर कोर्ट, हैदराबाद नेब कोर्ट, कराची नेब कोर्ट, सो उन में इहा ॿुधणी आहे। अहिड़ी रीति PTI जो जेको बानी आहे इमरान ख़ान ऐं शाह महमूद कुरैशी खे 9 मई वारे जेको मामिलो आहे उन में दहशतगर्दी जो उन्हनि जे मथां केस आहे, उहो जज मलिक एजाज़ आसिफ़ अॼु हुन जेल में ई ॿुधणी कंदो, ऐं हिन ॿुधणी में इम्कान इहो ज़ाहिर कयो पियो वञे त हिननि ते फ़र्द जुर्म लागू थींदो। अहिड़ी रीति वफ़ाक़ी काबीना जो बि इजलास आहे। वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी निगरानीअ में 11 नुक़्तनि ते या 11 एजेंडनि ते हुनजो आहे त मुल्की मईशत खे कीअं बहितर कजे, ऐं की पंहिंजो हीअ जेके सैर सपाटा वारा मामला आहिनि उन्हनि खे कीअं ॾिसिजे, ख़रीदारी जेका परदेस सां बरामद ऐं दरामद वारो जेको मामिलो आहे उहो कीअं ॾिसिजे, महांगाई ते कीअं कंट्रोल कजे। आहिनि आख़िरी 2 ॾींहं, पोइ ॾिसूं हाणे कहिड़ा फ़ैसिला था कनि। उन्हनि 2 ॾींहंनि खां पोइ त ज़ाहिर आहे इहे फ़ैसिला थी वेंदा। असांजो वॾे में वॾो एहतजाज उहो कारिन ज़ोहर ते ई आहे जेको हले पियो, ऐं उनखे ज़ाहिर आहे हुकूमत चेंज थींदी त पोइ अञा वधीक सभु शयूं साम्हूं अची वेंदियूं। विजय कुमार साहब, विजय भाउ, सिंध जो नौजवान इहो कीअं चाइना पहुचे ऐं उते कहिड़ियूं कहिड़ियूं फैसिलिटीज़ आहिनि, ऐं मां स्पेशली इहो बि सवाल कंदुमि, जीअं पाण असां सिंध प्रीमियर लीग जी ॻाल्हि पिया कईसीं, पाण लैंग्वेज ते ॻाल्हायोसीं, त चीन जा माण्हू उते कहिड़ियूं सकाफ़ती शयूं कहिड़ियूं आहिनि, उते रांदियूं कहिड़ियूं आहिनि जेके उहे खेॾनि था, रांदियुनि जे पासे उन्हनि जो केतिरो ध्यानु आहे? अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल पहिरीं त इहा ॿुधाए छॾियां त हुननि जो नेशनल जेका गेम आहे सभिनीनि खे ख़बर आहे त टेबल टेनिस आहे। ठीकु आहे न, चाइनीज़ जो। बट मां इहा ऑब्ज़र्व कयो आहे हुते रही करे त हू बैडमिंटन इलाही खेॾंदा आहिनि, ऐं हू बैडमिंटन में इलाही सुठा आहिनि चाइनीज़। ठीकु आहे, ऐं हू बेसिक वर्क्स ते इलाही कमु कंदा आहिनि। हुन वटि चाइनीज़ वटि जेका बि ॿार आहिनि हुन वटि फैसिलिटीज़ इलाही हूंदियूं आहिनि एज़ कम्पेयर टू अस। सिंध में एतिरी कोन हूंदियूं आहिनि। ठीकु आहे न। त हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त फिज़िकल एजुकेशन जी जेका अवेयरनेस अगरि असांखे ॾियणी आहे सिंध में या पूरे पाकिस्तान में, त पहिरीं त मां त इहा चवंदुसि त असांजो फिज़िकल एजुकेशन जेका सब्जेक्ट आहे न उहा कंपलसरी करे छॾे फ्रॉम प्राइमरी स्कूल। ओके, ठीकु आहे, प्राइमरी सेकेंडरी। हुते जेको मां टीचिंग पियो करायां त हिकिड़ी प्राइमरी सेक्शन में इंटरनेशनल स्कूल में टीचिंग करायां थो, ट्रैक एंड फील्ड ते कमु कयां पियो। ठीकु आहे, डिफरेंट इवेंट्स ते। त हाणे चवण जो मतिलबु इहा आहे त हुते अगरि फिज़िकल एजुकेशन आहे त माण्हुनि में उहो शहूर पैदा थींदो आहे, उहा एनर्जी पैदा थींदी आहे जेका स्पोर्ट्स में आणंदा आहिनि उहे। ठीकु आहे न, उहो वधीक त फुटबॉल ऐं बैडमिंटन ते आहिनि। त हाणे अगरि सिंध वारो अगरि माण्हू आहे हिते असांजो ॿारु पंहिंजो, त अगरि ईअं आहे त अगरि हुनखे थोरो गाइडेंस प्राइमरी सेक्शन खां मिली वञे या सेकेंडरी खां मिली वञे त हू कॉलेज लेवल ते अची करे को सुठे लेवल ते अची वेंदो। ठीकु आहे न, बजाए इहा त यूनिवर्सिटी पढ़ी करे पोइ हू वञे किथे। ठीकु आहे न। हाणे चाइना पहुचणु कीअं आहियो, आई मीन कीअं पहुचंदासीं, हुन जे लाइ असांजी एजुकेशन हुअणु ज़रूरी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, कॉलेज पढ़णो आहे, पोइ ग्रेजुएशन करणी आहे कहिड़ी फील्ड में, पोइ उहा फील्ड में ग्रेजुएशन करे करे असांखे यूनिवर्सिटीज़ ॻोल्हणी पवंदियूं आहिनि,
ऑनलाइन गूगल ते वञी करे, ठीकु आहे न, सभिनी वटि इंटरनेट हूंदो आहे, बिल्कुलु सही ठीकु आहे, त उहो गूगल ते ॻोल्ही करे हुन जे अकॉर्डिंग टू योर ओन फील्ड तव्हां प्रोफेसर ॻोल्हंदो, पोइ हुते अप्लाई थींदो आहे स्कॉलरशिप, पोइ तव्हांखे जेका रिज़ल्ट्स आहिनि हुते ख़ुदि ब ख़ुदि तव्हांखे स्टेप बाय स्टेप ख़बर पइजी वेंदो आहे, तव्हां गूगल ते वञो ऐं लिखो CSC स्कॉलरशिप, हिकिड़ी चाइना में हूंदी आहे। मूंखे जेका स्कॉलरशिप मिली उहा बेल्ट एंड रोड इनिशिएटिव स्कॉलरशिप हुई, ठीकु आहे न। इहा 2 डिफरेंट स्कॉलरशिप बट बेनिफिट सेम हूंदा आहिनि, तव्हांखे वज़ीफ़ो मिलंदो आहे हुते, एवरीथिंग इज़ फ्री देयर, ठीकु आहे। त हींअर जेका असां टीचिंग कराईंदा आहियूं, ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां मैंशन कंदुसि त अनफॉर्चुनेटली असां वटि ट्रैक्स ई कोन्हे हिते, ट्रैक्स जेका माण्हू वॉक कंदा आहिनि, भॼंदा आहिनि, 400 मीटर जो ट्रैक स्टैंडर्ड हूंदो आहे न, हूंदो त हिकिड़ो हूंदो हैदराबाद क्लब में हूंदो, हुन खां पोइ कराची में आहे बसि, हुन खां पोइ आहे कोन्हे। असांजे फुटपाथ ई सिधा कोन के गटर एग्जैक्टली पब्लिक स्कूल में हिकिड़ो ठही चुको आहे स्टैंडर्ड ट्रैक। अच्छा, ज़बरदस्त ज़बरदस्त। रिसेंटली ठहियो। पर इहा ज़िम्मेवारी ॾिसो न हिकिड़े पब्लिक पार्क्स में हुजणु घुरिजे। हाणे पब्लिक स्कूल में हर माण्हू अंदरि नथो वञी सघे, जेको हुते रहे थो या उतां जो जेको टीचर आहे उहो करे सघे थो। हैदराबाद क्लब में बि जेकॾहिं वञिणो आहे त उहो उतां जो जेको मेंबर आहे उहो ई वञे। हाणे आम माण्हू कीअं वञे, मूंखे किथे वञणु घुरिजे? पर हैदराबाद क्लब में भी ट्रैक ना है, जस्ट हिकिड़ो जॉगिंग जो न हिकिड़ो स्टैंडर्ड ट्रैक ना है। वो स्टैंडर्ड ना है, बस वो टाइलूं उन्हनि से ॾाढो रंग थियो आहे, वो ट्रैक कोन्हे। हा, उन्हनि उते बस इहा थोड़ी जेका बजरी वजरी का हारे छॾी आहे थोरो माना। त मुंहिंजो फाइनल इहा ई आहे त अगरि स्पोर्ट्स खे माण्हुनि खे अवेयरनेस ॾियारणी आहे, फाइनल जेका आंसर आहे मुंहिंजो त जेका फिज़िकल एजुकेशन जेका करिकुलम हिकिड़ो ठहींदो आहे न सिंध बोर्ड में या पोइ पंजाब बोर्ड में, हुन में कंपलसरी करे छॾिया प्राइमरी सेक्शन खां। सही, असां वटि त फिज़िकल एजुकेशन जी तव्हां ॻाल्हि कयो था, टेक्स्ट बुक बोर्ड जेको सिंध जो आहे उन में जेकॾहिं सब्जेक्ट ई सदा रखनि त असांजो ॿार अलाए किथे पहुची वञे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त उते रांदियूं, मिसाल बैडमिंटन तव्हां ॿुधायो, ॿियूं कहिड़ियूं हुते रांदियूं आहिनि ऐं ॿारनि खे मतिलबु कीअं उते उहो कयो वञे थो, तव्हांखे लाज़मी खेॾणियूं आहिनि या उनजे मूड्स ते आहे? साईं, जीअं मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो त हुते प्राइमरी सेक्शन खां फिज़िकल एजुकेशन, त ईअं अगरि हू खेॾी उहो हुन प्राइमरी सेक्शन में इलाही गेम्स खेॾंदा आहिनि, जीअं बास्केटबॉल थी वियो आहे, फुटबॉल थी वियो आहे, बैडमिंटन थी वियो आहे, टेबल टेनिस थी वियो आहे, ऐं ॿियो हींअर बेसबॉल बि आहे, ऐं थोरी घणी क्रिकेट, हुन में क्रिकेट मां करायां थो, ठीकु आहे। अच्छा, चाइनीज़ अॼु ॾींहं ताईं भला छो क्रिकेट में छो कोन आया आहिनि, मतिलबु इहो छा बुखार आहे या उनखे सुठो नथो लॻे, या क्रिकेट उन्हनि खां परे छो आहे? क्रिकेट परे कोन्हे, असल में ॻाल्हि इहा आहे त चाइनीज़ जेका मीडिया आहिनि न या जेका गवर्नमेंट आहे, उहो इन्वेस्टमेंट एतिरी कोन्हे चाइनीज़ स्पोर्ट्स ते जेतिरी एज़ कम्पेयर टू बास्केटबॉल ऐं फुटबॉल में आहे हुनजी इन्वेस्टमेंट, ऐं बैडमिंटन में आहे चाइना जी। जॾहिं माण्हू बैडमिंटन में निकिरनि पिया, बास्केटबॉल में निकिरनि पिया या फुटबॉल में निकिरनि पिया, क्रिकेट में कोन निकिरनि पिया। हिन जी जेका क्रिकेट जेका स्टार्ट थी आहे न 2006 खां स्टार्ट थी आहे, राशिद खान कोच हुयो कराची जो, हुननि इमरान खान जे दौर में इमरान खान सां गॾु क्रिकेट खेॾी हुई, त हुननि सां मुंहिंजी मुलाक़ात बि थी। हाणे जेका करंट जेका कोच आहे नेशनल चाइना जी टीम जो, उहा फैसल अतर आहे। फैसल अतर सां बि मुलाक़ात थी आहे, हांगजो एशियन गेम्स थिया हींअर, हुन में साईं सर फैसल अतर हुयो, ठीकु आहे जी, हैदराबाद जो क्रिकेट प्लेयर, इंटरनेशनल प्लेयर आहे। त हाणे चवण जो मतिलबु इहा आहे त फॉरेन कोचिस खे घुराईंदा न आहिनि। हाणे पंहिंजे कोचिस हुते छा पिया कनि त प्रैक्टिकली घटि आहिनि क्रिकेट में, थियोरिटिकली वधीक आहिनि। त कहिड़ो बि गेम हुजे हा, तव्हांखे प्रैक्टिकल करणु लाज़मी आहे। सर्टिफिकेशन्स या थियोरी त पोइ बि तव्हां पढ़ी सघो था न, बट तव्हांखे जेको बायो मैकेनिक्स वग़ैरह तव्हांजी सही थींदी, उहा खेॾी करे सही थींदी न। सही। अच्छा, विजय मूंखे इहो ॿुधायो त हीअ जेके नौजवान परॾेह मां वञनि था, ख़ासि करे पाकिस्तान मां उते अचनि था, त हिकिड़ो त एजुकेशन आहे, तव्हांखे स्कॉलरशिप मिली सघे थी, या तव्हां इवन तव्हां सेल्फ ते बि वञी सघो था। पोइ कहिड़ा कहिड़ा उते रोज़गार हू करे सघनि था या उते कनि पिया, पोइ उजूरो केतिरो मिले थो, इहो थोरो गाइड कजो। रोज़गार जे हवाले सां पहिरीं इहा ॿुधायां त चाइना में थोरो लॉ इलाही स्ट्रिक्ट आहिनि, ठीकु आहे। त तव्हांखे पहिरीं पार्ट टाइम जॉब जो हू कोन्हे हुयो, त तव्हां पार्ट टाइम जॉब नथा करे सघो, बट हींअर गवर्नमेंट रिलैक्सेशन रखे छॾी आहे त 8 आवर्स इन अ वीक, 8 आवर्स 8 कलाक हफ़्ते में तव्हां जॉब करे सघो था। बट उहा बि हिकिड़ी शर्त आहे, तव्हां एजुकेशन इदारे में कमु कोन्ह कंदो, तव्हां ॿिए इदारे में कमु करे सघो था, का इंटर्नशिप या को टेक्निकल वर्क करे सघो था कंहिं कंपनी में, ठीकु आहे। उहा बि सिर्फ़ु 8 कलाक, ऐं हुन में बि वरी हफ़्ते में 8 कलाक, हफ़्ते में 8 कलाक, हुन में वरी हीअ अची वेंदो आहे त तव्हांखे चाइनीज़ लैंग्वेज अचणु खपे। अगरि तव्हां एजुकेशन में कमु कयो था त पोइ ज़रूरत न आहे, पोइ हुते एतिरी मार्केट आहे त तव्हांखे इंग्लिश अगरि सुठी आहे तव्हां इंग्लिश पढ़ाए सघो था। असां त फिज़िकल एजुकेशन टीचर आहियूं, इंग्लिश टीचर कोन आहियूं, बट इहा आहे त प्लस इहा आहे मल्टी टास्क थी वियो असांजो, त लैंग्वेज बि ईंदी आहे।
त असां सॼो जेका टेक्स्ट बुक आहिनि असांजा मोस्टली प्रैक्टिकल वर्क्स हूंदा आहिनि त उहे सॼा असां इंग्लिश में ॻाल्हाईंदा आहियूं हुते ऐं असां वटि असिस्टेंट हूंदो आहे हिकिड़ो, उहो चाइनीज़ हूंदो आहे, हुनखे इंग्लिश ईंदी आहे त उहो असांखे इंटरप्रेट कंदो आहे जेको असां ॻाल्हाईंदा आहियूं। त असां चाइनीज़ न ॻाल्हायूं, हालांकि चाइनीज़ मूंखे ईंदी आहे बट मां चाइनीज़ कोन ॻाल्हाईंदो आहियां। त चवण जो मतिलबु इहो आहे त पार्ट टाइम जॉब्स करे सघे थो बट हुन में पोइ लैंग्वेज जो बैरियर अची वेंदो आहे। लैंग्वेज बैरियर, हा, ऐं लैंग्वेज अगरि जॉब कंदो त टेक्निकल फील्ड्स में को कंदो या को ऑफिस वर्क हूंदो, एजुकेशन में कोन कंदो। ठीकु। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो तव्हांखां इहो ज़रूरी मतिलबु अहम सुवालु आहे त हिकिड़ो नौजवान चाइना पहुचे थो, ठीकु आहे, ॾिसो पाण जेकॾहिं तव्हां विया हूंदा तव्हांखे मुश्किलातूं पेश आयूं हूंदियूं पर तव्हांखे को रिसोर्सिस न हूंदो, तव्हां परेशानी खे पाण फेस कयो हूंदो जी, पर तव्हां हिमत न हारी हूंदी न। अहिड़ी रीति हाणे जेके नौजवान वञनि था असांजा मिसाल उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं डिफिकल्टीज़ उते पेश अची सघनि थियूं ऐं उनखे हू कीअं मुंहुं ॾियनि, कहिड़ा शहर आहिनि जेके सस्ता आहिनि रहाइश में बि त तव्हांखे खाधे पीते में बि, इहो थोरो असांजे नौजवाननि खे तव्हां गाइड कयो। अच्छा, बेसिकली मां इहा ॿुधाए छॾियां त चाइना सस्तो आहे कंट्री एज़ कम्पेयर टू यूरोप, ऑस्ट्रेलिया ऐं ॿियो कैनेडा, अमेरिका वग़ैरह, ठीकु आहे न। त कहिड़े बि शहर में तव्हां रहो बट इहा आहे त हिकु ॿ शहर आहिनि वॾा जीअं बीजिंग आहे, शंघाई आहे, ग्वांगजो आहे, उहा थोरा एक्सपेंसिव आहिनि एज़ कम्पेयर टू डिफरेंट सिटीज़, ठीकु आहे न। त मुश्किलात जेका ईंदियूं न, फस्ट ऑफ ऑल पहिरीं त इहा ईंदी लैंग्वेज बैरियर जी, अगरि तव्हांखे लैंग्वेज नथी अचे, ठीकु आहे, अगरि थोरी घणी अंग्रेज़ी अचे थी त उहा अञा सुठो आहे बट अगरि चाइनीज़ बिल्कुलु बि न अचे पोइ इलाही डिफिकल्ट थींदो आहे। नंबर 2, तव्हांखे जेका खाधो आहे हुनजो उहो पसंदि कोन ईंदो, ठीकु आहे न, हुन में तव्हां सफ़र कंदो थोरो घणो बट हुन में बि इहा हूंदो आहे त जेका शइ तव्हांखे थोरी घणी क्लोज़ टेस्ट हुजे, या कुझु अहिड़ा डिशिज़ आहिनि हुते क्लोज़ टेस्ट आहे, असां अवां जा जेका टेस्ट हूंदा आहिनि न मसाले वारा वग़ैरह थोरा घणा हूंदा आहिनि बट उहे मसालेदार खाधा कोन खाईंदा आहिनि, तेल वारा एतिरा खाधा कोन खाईंदा आहिनि, जॾहिं हू क़ौम इलाही हेल्दी आहिनि, ठीकु आहे न। 70-80% जेका 80 इयर्स ऑफ एज में माण्हू वॉक कंदो आहे, जॉग कंदो आहे। त चवण जो मतिलबु इहा आहे त हिकिड़ी त लैंग्वेज वारी डिफिकल्टी अची वेंदी, ॿी इहा अची वेंदी त खाधनि वारी, टी इहा अची वेंदी त जेका तव्हां सेटल थींदो आहे न, जीअं तव्हांखे रूम अलॉट थींदो आहे यूनिवर्सिटी जी तरफ़ां त हुन में तव्हांखे ॾिसणो पवंदो त तव्हां सां गॾु केरु थो रहे। मोस्टली मास्टर्स में डबल बेडरूम्स मिलंदा आहिनि स्कॉलरशिप ते, त हुन में को ॿिए कंट्री वारा माण्हू बि हूंदा आहिनि त गॾु रहूं था त पोइ उहो अंडरस्टैंडिंग करण में थोरो डिफिकल्टी थींदी आहे। स्लोली ग्रेजुअली माण्हू उनखे सुञाणंदा आहियूं, उनखां ओवरकम कंदा। बाक़ी एतिरी एज सच को डिफिकल्टी कोन्हे। हा, इहा आहे त जेका सुपरवाइज़र या को टीचर्स असां सेलेक्ट कंदा आहियूं हुन में असांखे थोरो विजिलेंट थियणु खपे, ठीकु आहे न, थोरी स्टडी करणु खपे उनजे बारे में। त चैलेंजिस त आहिनि थोरा घणा, जेका बेसिक्स चैलेंजिस इहा ई आहिनि, खाधे जो ऐं लैंग्वेज जो। सही। अच्छा, पोइ उनखे उते रही आस्ते आस्ते या जीअं नौजवान वेंदा आहिनि चवंदा आहिनि त बसि हाणे ई हर शइ असांजो मसइलो हल थियणु घुरिजे, ईअं थी वञे या कीअं उते करणु घुरिजे? पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त पेशेंस हुअणु ज़रूरी आहे, सब्र हर शइ में। मीन्स असां कॾहिं कॾहिं असांजी क़ौम अहिड़ी आहे त असांखे हिकिड़ी शइ खपे उहा सुभाणे मिली वञे, ईअं कोन थींदो आहे, ईअं कोन थींदो आहे न, इंस्टेंटली खपे। हुते हालांकि इंस्टेंट नूडल्स बि हूंदा आहिनि खाइण में, ठीकु आहे न, त नूडल्स त मिली वेंदा आहिनि बट जेका शइ तव्हांखे रियली खपे न, जेका कैरेक्टर, जेका तव्हांजो एथिक्स मैनर्स तव्हां सिखंदो, तव्हां हुनजे कल्चर में मर्ज थींदो, पंहिंजे पाण खे कंदो, त हुन शयुनि में टाइम लॻंदो आहे, ठीकु आहे न। ऐं मां इहा ॾिठो आहे त एतिरी तकलीफ़ कोन थींदी आहे छो इलाही पाकिस्तानी हुते ऑलरेडी आहिनि, के जॉब्स में आहिनि, के पोस्ट डॉक पिया कनि, के PhD पिया कनि, को बिज़नेस पिया कनि, इलाही आहिनि हुते, त को मसइलो एतिरो कोन थींदो आहे, ठीकु आहे। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, अगरि तव्हांखे खाधो पसंदि न अचे न त इहा हूंदा आहे त कुझु इंटरनेशनल स्टूडेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि जेका पंहिंजा मसाला खणी वेंदा आहिनि हितां, ऐं उहो जेका बि सब्ज़ी या गोश्त वग़ैरह आहिनि परचेस करे हलाल, ऐं उहो पचाए खाई सघंदा घर में, को मसइलो न आहे। ज़बरदस्त, मतिलबु तव्हां सुठा कुक बि हूंदव न? नाज़रीन किराम, न वञिजो, अचूं था हिकु नंढड़े ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सूबे में रहण। नाज़रीन, सूबे मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं भलीकार असां सां गॾु कॉल ते, ॾिसो एतिरियूं कॉल्स आहिनि अॼु, सो इलाही दोस्तनि जूं कॉल्स लॻनि न पियूं, कुझु असां खणी न पिया सघूं। हिन वक़्तु केरु आहे असां सां गॾु लाइन ते हलूं था? अस्सलाम वालेकुम, वेलकम टू सूबे मेरान। केरु आहिनि, किथां खां असांखे लाइन ते आहिनि? वालेकुम सलाम। तव्हांजो नालो ऐं शहर जो नालो?
जी ज़रनब फ्रॉम खैरपुर। तव्हांजो आवाज़ सही न पियो अचे, ॿीहर मूंखे ॿुधाइजो। ज़रनब फ्रॉम खैरपुर। ज़ैनुल आबदीन। जी, कीअं पिया ॾिसो असांजो प्रोग्राम ऐं का शइ चवणु चाहींदव तव्हां, का ॻाल्हि, को सवाल? जी तमाम बेहतरीन। आई वुड लाइक टू प्राइज योर एफर्ट्स फॉर सिंध, क्योंकि तव्हां जेको आहे तव्हांजो प्रोग्राम इलाही सोशल अवेयरनेस ॾींदड़ आहे। मां इहो चवंदी हलंदमि त अगरि कंहिंखे सोशल एक्टिविटी स्टार्टिंग करणी आहे त अचीवमेंट हासिल करणी आहे त तव्हांजो प्रोग्राम खे यूज़ करे, ठीकु आहे। उन खां पोइ पोइ अॻिते हले सघो था। मतिलबु समाजी ॼाण ईंदा प्रोग्राम उन्हनि तव्हांजो बेसिक प्रोग्राम जो इहो आहे त तव्हां कीअं मतिलबु समाज खे सुधारे सघो था। तव्हां पंहिंजूं पॉलिटिकल शयूं जेके आहिनि उहे तव्हां सुधारे सघो था पॉलिटिकल वे सां, या रेज़ोल्यूशन विझणु खपे, कंहिं बि तरीक़े सां अवेयरनेस हुजणु खपे हिन वे सां। थैंक यू, बिल्कुलु बिल्कुलु, थैंक यू सो मच। तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त तव्हां सोशल अवेयरनेस हासिलु कयो, सोशल माण्हू थियो ऐं समाजी जेको आहे समाज जे तव्हां हुनजो कमु अचो, हुनजे तव्हां को किरदारु तव्हांजो अहिड़ो हुजे त समाज में तव्हांजो रोल हुजे ऐं हिन समाज खे जेसिताईं तव्हां हर माण्हू पंहिंजो किरदारु अदा न कंदो तेसिताईं हीउ समाज बहितरी न वेंदो। तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई। ऐं नाज़रीन, पाण हींअर हलूं था हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर जेको उनजी तबियत तमामु घणी ख़राबु आहे, अलाए से हुनखे जल्द सिहतयाब करे, साईंदास सांद, तमामु वॾो नालो ऐं सिंधी शाइरीअ में उन्हनि जेको कमु कयो आहे तमामु ख़ूबसूरत उन्हनि लिखियो आहे। असीं कीअं जियासीं इहो छॾु खणी, विछोड़नि वढियासीं इहो छॾु खणी, अवी हिकिड़ी महफ़िल में वेठा हुआ, असीं बि हुआसीं इहो छॾु खणी, कंहिं हथ हिलाया त ॻोढ़ा ॻड़ी पिया, अवी यादि आया त ॻोढ़ा ॻड़ी पिया। ऐं तमामु ख़ूबसूरत शाइरी। हाल मुंहिंजो पुछे मुंहिंजा ॻोढ़ा उघे, को त अहिड़ो हुजे, को त अहिड़ो हुजे। ऐं कंहिं पंहिंजो अव्हांजी अखियुनि जा महिमान हुआसीं, असीं बाग़ माण्हू बयाबा हुआसीं, विछोड़नि असां खां फुरे वरिती फितरत, खिरनि जा असीं बि खान हुआसीं। ऐं विछड़ी वञी थो प्यारा पर यादि कंदे रोंदे ॾाढो, अखिड़ियूं मुंहिंजूं आलियूं आहिनि, के त तुंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि। ॾाढी ख़ूबसूरत शाइरी। खेसि चइजो त मूंखे निहारे वञे, या त जीआरे वञे, या त मारे वञे। साईंदास सांद गुज़िरियल हिकिड़े हफ़्ते खां वठी मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स में दाख़िल हुयो। पहिरीं उन्हनि खे मिठीअ में ॾेखारियो वियो, पोइ हैदराबाद जे सिविल हॉस्पिटल में उहो 4 खां 5 ॾींहं दाख़िल हो। कल्ह उन्हनि खे कराची जी खांगी हॉस्पिटल में उनजो ऑपरेट कयो वियो, उनजो आंडो फाटी पियो। हिन वक़्तु हू ICU में दाख़िल आहिनि। सो तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त साईंदास सांद जे लाइ दुआऊं कयो, उन्हनि जी सिहतयाबी जे लाइ। उनखां अलावा गॾोगॾु ई जेके असांजा सकाफ़त जा इदारा आहिनि, जेके ॿोलीअ जा इदारा आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त उन्हनि जी परघोर लहो। उन्हनि खे ज़ाहिर प्राइवेट हॉस्पिटल में दाख़िल आहिनि, उन्हनि जे हॉस्पिटल जे बिल्स जो मसइलो, किथे रत जो मसइलो, किथे उन्हनि जे ज़ाहिर टेस्टूं, ज़ाहिर जो ॻरो ख़र्चु हूंदो आहे। साईंदास सांद फ़क़ीर मंश इंसान आहे, तमामु माठीणो माण्हू। सो तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त तव्हां उनजी सिहतयाबी लाइ दुआ कयो। जेके दोस्त कराची में हिन वक़्तु मौजूदु आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे खांगी हॉस्पिटल, याकत नेशनल हॉस्पिटल आहे, उते वञनि। ऐं कंहिं शइ जी उते ज़रूरत आहे, उनजी फैमिली खे ज़रूरत आहे त ज़रूरु तव्हां पंहिंजे हिन हीरो जी, पंहिंजे हिन शाइर जी तव्हां मालिकी कयो। ज़ाहिर तव्हां ई मालिकी कंदव। ऐं तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे, मतिलबु ही सॼी मुंहिंजी लिखी पई आहे, चाहियां थो त किथां किथां तव्हांखे ॿुधायां। ऐं मसरूफ़ा ज़मानो भला केरु थो ॿुधे, दर्दनि जो दास्तां भला केरु थो ॿुधे, तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो। फ़ौज़िया सूमरो जेको हुनखे ॻायो आहे, सादिक फ़क़ीर, रजब फ़क़ीर, फ़ौज़िया त तमामु घणो हुनखे ॻायो आहे। सो साईंदास सांत जेतिरो ॻाल्हाइजे तमामु घणो घटि आहे। अली मोहम्मद मजरूह साहिबु, ऐं अव्हांखे कहिड़ी ख़बर कीअं पिया जियूं यारो, हर नई रीत नवां ख़्वाब लहनि था माण्हू। अली मोहम्मद मजरूह ख़ूबसूरत शाइर, उन्हनि जी अॼु वरसी आहे। शाइर आहे राही चन्ना, उन्हनि जी बि वरसी आहे। लेखक मुहिबुद्दीन नवाब, उन्हनि जी वरसी आहे। मज़ाहिमती शाइर अब्दुल हकीम अरशद जी अॼु वरसी आहे। अब्दुल हकीम अरशद ॾीए ॾात जा उनजो किताबु आहे। ऐं उन्हनि ते अयूब ख़ान जे दौर में उन्हनि जी शाइरीअ ते पाबंदी लॻी, उन्हनि जे शाइरीअ जो मजमू आणण ते बि उन्हनि ते पाबंदी लॻी हुई। मज़ाहिमती शाइर अब्दुल हकीम अरशद। अहिड़ी रीति ख़ूबसूरत समाजी माहिर आहिनि, समाजियातूं तमामु बहितरीनु उस्ताद आहिनि, ख़ूबसूरत उन्हनि जूं लिखणियूं आहिनि, ख़ूबसूरत हू ॻाल्हाईंदियूं आहिनि, तमामु माठिणी। मतिलबु तव्हां जॾहिं हुन सां मिलो तव्हां कीअं लॻंदो तव्हां पंहिंजी माउ सां मिलिया आहियो। आपा तनवीर जूणे जो जनम ॾींहुं आहे। आपा तनवीर जूणे जो साहिबु तव्हांखे दिलि जी गहराइनि सां जनम ॾींहं जूं खोड़ वाधायूं। ऐं तव्हां तमामु सुठो कमु कयो आहे। तव्हांजा हज़ारे शागिर्द आहिनि जेके वॾनि वॾनि अॼु उहिदनि ते आहिनि। ख़ूबसूरत तव्हां इंसान, तव्हां जेको सिंध जे अदब में कमु कयो, पंहिंजे उस्ताद हुजण जे नाते जेके ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं, ज़रूरु उहे हमेशह हमेशह यादि रखियूं वेंदियूं।
ऐं तव्हांखे जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। अहिड़ी रीति नाज़रीन अॼु हिकिड़ो ॿी बि मतिलबु त सालगिरह आहे, उहा इहा सालगिरह आहे फेसबुक जेको पाण हलायूं था, फेसबुक जी अॼु सालगिरह आहे। फेसबुक जो माज़ी जेकॾहिं मां थोरो पोयां वञा त मार्क ज़िकरबर्ग शागिर्दु हूंदो, 19 साल हुनजी उमिरि हुई ऐं उन पंहिंजो अमेरिका जी यूनिवर्सिटी में या वेबसाइट ठाही, पर उन वेबसाइट खां पहिरीं उन हिकिड़ो को यूनिवर्सिटी में उनखे प्रोजेक्ट मिलियो, उहो उनखे उते मतिलबु त माण्हुनि जो जेको आहे कशिश नौजवाननि जी ॾेखारणी हुई। हुन यूनिवर्सिटी जी वेबसाइट खे हैक करे पोइ उतां तस्वीरूं खयूं, पोइ उहो प्रोजेक्ट उन्हनि जो नाकाम वियो ऐं यूनिवर्सिटी उन ते बैन आयूं। उनखां पोइ चइनि दोस्तनि गॾिजी या हिकिड़ी वेबसाइट ठाही, पहिरें ई साल में 10 लख फॉलोवर हुआ। हिन वक़्तु 3 अरब फॉलोवर आहिनि फेसबुक जेके इस्तेमालु कनि था, 3 अरब, ऐं $40 अरब उन्हनि जी कमाई आहे, मुनाफ़ो जेको आहे उहो $14 अरब आहे। 20 साल फेसबुक ते थी विया आहिनि मार्क ज़िकरबर्ग, ऐं उनखे केतिरा ई भेरा ख़रीद करण जी कोशिशि कई वई फेसबुक खे, पर उन्हनि न विकिरो कयो ऐं अॼु उनजी बि सालगिरह आहे। सो ज़ाहिर इहो हिकिड़ो टेक्निकली सॼी दुनिया हिनखे हलाए पई फेसबुक खे। सो इहे अॼु असांजा हुआ। ऐं हिकिड़ी तस्वीर हूंदी जेकी तव्हांखे हींअर स्क्रीन ते नज़र ईंदी हूंदी, हिकिड़ो बर्तानवी पोढ़ो आहे, हुनजो नालो आहे डेविड मार्चोट। डेविड मार्चोट जी उमिरि हिन वक़्तु 95 साल आहे ऐं हिन उमिरि में मास्टर्स मुकमल कई आहे। ऐं जीअं असां ॻाल्हायोसीं पिए पंहिंजे दोस्तनि सां, रोशन सां ऐं विजय सां, त चाइना में पढ़ाई कीअं आहे, माण्हू केतिरो पढ़ाई में आहिनि, फिज़िकल एजुकेशन केतिरी उमिरि में हासिलु करे सघिजे थी, कहिड़ियूं कहिड़ियूं फील्ड्स आहिनि। त हीअ हमरा फिलोसफी जो माहिर आहे ऐं अॻूणो नफ़्सियाती माहिर आहे, साइकेट्रिस्ट आहे। हिन वक़्तु 95 साल जी उमिरि में हुन किंगस्टन यूनिवर्सिटी मां पंहिंजो मास्टर्स पूरी कई आहे। खोड़ ख़बरूं आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हां सां। अच्छा, गैस महांगो थी वियो अथव ॿियो भेरो, गैस ते पाण ॻाल्हायूं त हिन वक़्तु राति ॿीहर ख़बर आई ऐं सुबुह नोटिफिकेशन बि शायदि साम्हूं अची वियो आहे त हींअर ॿियो भेरो मुसलसल ॿियो भेरो गैस महांगो कयो वियो आहे। सुई सिदरन गैस जेको आहे उहो 8.57% महांगो थियो आहे। सुई नादरन गैस 35% महांगो कयो वियो आहे। 98 अरब रुपयनि जो जेको खसारो हो उहो अवाम मां उन्हनि खे कढणो आहे। सो अवाम ते बोझ 98 अरब रुपयनि जो वधी वियो आहे। इन करे गैस जा बिल गुज़िरियल महीने त तव्हांखे महांगा मिलिया हुआ, पर हाणे वरी जेको बिल ईंदो उहो उन खां ॿीण ते हूंदो। सो महिरबानी करे पाण वापसि हलूं था। हाणे कोयलनि वारे ज़माने में कंहिं हिकिड़े पोड़े खे चइजो तव्हां काठियूं करे अचे, गैस उअं ई आहे त उअं ई कोन्हे, जेके बिल अचनि था उहे ॻरा आहिनि। साईं रोशन साहिबु, सो पाण ईअं पियो लॻे पाण वापसि 80s ऐं 70s वारे दौर में वञूं पिया। बिजली कोन्हे, गैस कोन्हे, पाणी कोन्हे, पेट्रोल कोन्हे, वञिणो पवंदो, इन खां सवाइ को सॉल्यूशन ई न पियो, इन खां सवाइ को सोल्यूशन कोन्हे। अच्छा, पाण सिंध प्रीमियर लीग ते ॻाल्हायोसीं। फिज़िकल एजुकेशन ते मां चाहियां थो त असांखे तव्हां ॿुधायो त स्टैंडर्ड्स जेके आहिनि ऐं नौजवान सिर्फ़ु रांदियुनि खां सवाइ ऐं फिज़िकल ट्रेनर खां सवाइ ॿियनि कहिड़ियुनि कहिड़ियुनि फील्ड्स में ही वञी सघनि था जेके फिज़िकल एजुकेशन हींअर कनि पिया, जिन खे करण जो शौक़ु आहे। फिज़िकल एजुकेशन सभिनी खां पहिरीं त फिज़िकल एजुकेशन में अचण जे लाइ हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि नौजवाननि खे ॿुधायां। जी हा, त तव्हांजी जॉब जो रेशियो जेको आहे उहो 80-90% हूंदो आहे। सही। अगरि तव्हांखे अनफॉर्चुनेटली गवर्नमेंट जॉब न बि मिली त तव्हांखे जेका आहे प्राइवेट जेका मतिलबु ॾिसो, हीअ बि फिज़िकल एजुकेटर आहे, चाइना में वेठो जॉब करे, जस्ट बिकॉज बिहाफ ऑफ फिज़िकल एजुकेशन। तमामु वास्ट फ्यूचर आहे फिज़िकल एजुकेशन जो। अच्छा, फिज़िकल एजुकेशन ॿियो किथे वञी सघे थो त हीअ जेके न्यूट्रिशन स्पेशलिस्ट हूंदा आहिनि, इन्हनि जो बि हिकिड़ो अलॻि सां नंढिड़ो कोर्स थींदो आहे आफ्टर फिज़िकल एजुकेशन। तव्हां न्यूट्रिशन जी बि का क्लिनिक खोले सघो था। इन खां पोइ जेका हीअ ख़ासि तौर ते स्पोर्ट्स सां रिलेटेड जेतिरियूं बि जॉब्स आहिनि, जीअं फॉर एग्ज़ाम्पल स्पोर्ट्स इंजरीज़ खे जेके टैकल कंदा आहिनि, कराची में 1-2 अहिड़ियूं क्लिनिक्स बि खुली वियूं आहिनि। तव्हां पंहिंजी स्पोर्ट्स जी जेके इंजरीज़ आहिनि, छो त आम डॉक्टर उनखे न सम्झंदो आहे, आम डॉक्टर उन शइ खे महसूसु ई न करे सघंदो। हा, उहो तव्हांखे जनरल पेन रिलीफ ॾेई छॾींदो, तव्हांजे उन इशू ताईं कोन पहुची सघंदो। त फिज़िकल एजुकेटर सही माण्हू वटि न वेंदा तेसिताईं तव्हांजो इलाज ताईं कोन थींदो। त इहो तव्हां न्यूट्रिशन जी क्लिनिक खोले सघो था, स्पोर्ट्स इंजरीज़ जी क्लिनिक खोले सघो था। उनजो हिकिड़ो नंढिड़ो कोर्स करिणो पवंदो आहे फिज़िकल एजुकेशन खां पोइ तव्हां वैलिड थी वेंदा आहियो। तव्हां वटि अच्छा, फिज़िकल एजुकेशन पहिरीं मुंहिंजे ख़्याल में इहो जीअं टेक्निकल पाण कोर्स कंदासीं ईअं हूंदो आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल में 4 साल जी पूरी नई तालीम थी वई आहे। हिनखे तक़रीबन 20 साल थी विया आहिनि। हाणे हिनखे इहो तमामु 25 साल पुराणी ॻाल्हि हुई, नंढा नंढा डिप्लोमा थींदा हुआ। हाणे 18-19 साल त हिन डिपार्टमेंट खे थी विया आहिनि, शायदि आउं सम्झां थो अञा मथे 20-25 साल थी विया आहिनि। त हीअ बाक़ाइदा BS पहिरीं ॾींदा हुआ, इहे MSc जी डिग्री, हाणे हुनखे BS करे छॾियो अथनि, प्रोफेशनल डिग्री। अच्छा, सिंध में ॿिया कहिड़ा इदारा आहिनि जेके फिज़िकल एजुकेशन जी तालीम ॾियनि? फिज़िकल एजुकेशन में सर फ़हिरिस्त असां जेका अम्मा आहे असांजी, या जेका मां आहे, उहा सिंध यूनिवर्सिटी आहे, सभिनी खां मथे उहा प्रोड्यूस कंदी आहे फिज़िकल एजुकेशनलिस्ट। उनखां पोइ कराची में आहे, कराची यूनिवर्सिटी ॾिए पई,
ऐं ख़ैरपुर में फिज़िकल कॉलेज जे नाले सां ख़ैरपुर जी में हाँ। पियो, IBA सखर हिकिड़ो पंहिंजो अलॻि डिपार्टमेंट खोलियो आहे। इन खां अलावा हैदराबाद जे अंदरि बि हिकु प्राइवेट स्कूल जेको आहे उहो शाम जो फिज़िकल एजुकेशन जी डिग्री ॾिए थो, माना त काफ़ी माना ई फेमस थिए पियो अॼुकल्ह माना। सही। अदा विजय, नौजवान जेके ॿाहिरि अचनि पिया उन्हनि खे उते उजूरो केतिरो मिले थो ॿियनि मुल्कनि में, जीअं ज़ाहिर पाण था वञूं था त उजूरे जी ॻाल्हि आहे त असां उते कमाईंदासीं छा, रहंदासीं छा, उते जेके ख़र्च मिलनि था, जेको यूनिवर्सिटी मां वज़ीफ़ो मिले थो उहो पूरो थी वेंदो आहे या घटि आहे, कीअं उते मामला आहिनि? अच्छा, इहा डिपेंड कंदो आहे त तव्हां कहिड़ो कोर्स पिया कयो। तव्हां अगरि बैचलर्स पिया कयो त हुन ते 2000 खां 2500 युआन मिलंदा आहिनि, जेका पाकिस्तानी रुपीज़ में आई थिंक ₹1,00,000 थी वेंदो आहे। ठीकु आहे, त हू मुंहिंजे ख़्याल सां इलाही आहिनि। तव्हां तक़रीबन महीने जो 1500 युआन में तव्हां कढी वेंदो, ख़र्चो बिल वग़ैरह सभु कुझु हुन में अची वेंदो आहे। ठीकु आहे न, त 500 तव्हांखे बची वेंदा या 1000 बची वेंदो। अगरि तव्हां मास्टर्स कंदो त तव्हांखे 3000 युआन मिलंदा आहिनि, PhD ते 3500 युआन मिलंदा आहिनि। त उहो मुंहिंजे ख़्याल सां इलाही हूंदा आहिनि, छो हींअर जेका मुंहिंजो पाण जो ख़र्चो आहे न त 1500 2000 युआन पर मंथ आहे। बट मां त जॉब कयां पियो, मूं वटि जॉब वर्किंग वीज़ा आहे चाइना जो, माण्हू वटि स्टूडेंट वीज़ा। सैलरी सिस्टम केतिरो आहे? मतिलबु सैलरी, ही त मिसाल वज़ीफ़ो आहे, सैलरी केतिरी हूंदी आहे? सैलरी सिस्टम इहा हूंदो आहे त इहा बि डिपेंड कंदो आहे त तव्हांजो एक्सपीरियंस केतिरो आहे फील्ड में। ठीकु आहे, ऐं तव्हांजा सर्टिफिकेशन्स केतिरा थियल आहिनि। हिकिड़ी त डिग्री थी वई जेका अनवर भाउ हींअर तव्हांखे हीअं ॿुधायो, हुन खां पोइ तव्हांखे स्पेशलाइज़ेशन्स लाइ सर्टिफिकेशन्स करणा पवंदा आहिनि, जंहिं स्पोर्ट्स न्यूट्रिशन्स बि हूंदो आहे, स्पोर्ट्स साइकोलॉजिस्ट बि हूंदो आहे। ठीकु आहे न, त हुन लाइ अगरि फॉर एग्ज़ाम्पल मां को सर्टिफिकेशन्स कया आहिनि, मां हिकिड़े फील्ड में कमु कयां पियो, फिज़िकल एजुकेशन इलाही वास्ट फील्ड आहे। ठीकु आहे न, हुन में हिकिड़ी तव्हांखे हिकिड़ो सब्जेक्ट वठिणो पवंदो, हुन में माहिर थियणो पवंदो आहे। ठीकु आहे न, त हाणे सैलरी जो इहा आहे त वेरी कंदो आहे त 15000 20000 युआन 25000 युआन 3000 युआन ताईं हूंदियूं आहिनि। ज़बरदस्त। ऐं प्रोग्राम जी पुॼाणी न पाण हलूं पिया, लास्ट में असां तव्हांखां मैसेज बि दोस्तनि खां पुछंदा। मैसेज वाह इहो आहे त सिंधी नौजवाननि खे मां चवंदुसि त तव्हां पंहिंजी मदद पाण स्पोर्ट्स जी फील्ड में अॻियां अचो, अगरि ऐं प्रोफेशनल खेॾो। असांजा कुझु नौजवान टेप बॉल सां खेॾी ऐं सम्झंदा आहिनि तूं पाकिस्तान जी टीम में पहुची वेंदा। न, हार्ड बॉल सां खेॾो, कंहिं बि गेम में आहियो उनखे प्रोफेशनली खेॾो, तव्हां सां नाइंसाफ़ी थिए। मीडिया, सोशल मीडिया तव्हां वटि वॾो हथियार आहे, पंहिंजी जेका नाइंसाफ़ी आहे उते पोस्ट करियो। ऐं हिकिड़ी नंढी ॻाल्हि, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर गवर्नमेंट मुक़ररु कया आहिनि, तव्हां पंहिंजे कंसर्न डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर ॾे वञो। तव्हां अगरि प्रोफेशनल लेवल ते आहियो त तव्हांखे वज़ीफ़ो बि मिलंदो। ऐं डिपार्टमेंटल गेम्स खे बि ध्यानु ॾियनि, डिपार्टमेंट हायर कंदा आहिनि। जीअं डिपार्टमेंट क्रिकेट त इमरान खान खां पोइ मुंहिंजे ख़्याल में न हले पई डिपार्टमेंटल क्रिकेट हेस्को में हले पई, नेशनल बैंक में हले पई। माण्हुनि खे अवेयरनेस कोन्हे भाउ। तव्हां अगरि सुठे लेवल जा खिलाड़ी आहियो, मिनिमम डिस्ट्रिक्ट लेवल जा, त तव्हां डिपार्टमेंट्स ॾे वञो, उहो तव्हांखे हायर कंदा ऐं उनमें तव्हांखे ट्रेनिंग बि ॾींदा। ज़बरदस्त। अच्छा, मां हिकिड़ी ॻाल्हि ऐड करे हलां त डिपार्टमेंट क्रिकेट पहिरीं ख़तमु थी वई जॾहिं इमरान खान जो दौर हुयो, रमीज़ राजा चेयरमैन हुयो। ठीकु आहे न, हींअर वरी बहाल थी वई आहे, वरी डिपार्टमेंट क्रिकेट हले पई। ज़बरदस्त। पहिरीं त मूंखे इहो ॿुधायो, तव्हांखे हिते अची कीअं लॻो सुबुह मेराण में, ऐं हुन खां पोइ तव्हां मैसेज ॾियो? मूंखे इलाही सुठो लॻो। थैंक यू सो मच फॉर गिविंग दिस अपॉर्चुनिटी। मां पहिरीं कॾहिं अहिड़ो TV चैनल ते ॻाल्हायो कोन्हे, हीउ मुंहिंजो फर्स्ट टाइम आहे। ऐं पहिरीं त हेज़िटेशन्स फीलिंग थी, बट हींअर इलाही सुठो लॻो। ऐं मेराण TV में हेज़िटेशन न थींदी आहे। अच्छा, हेज़िटेट हुयो थोरो घणो, वधीक न। हाणे बिल्कुलु मीन्स मां सम्झां थो इलाही सुठो थियो ऐं सुठो कोशिश कई त माना हिन खे। ऐं मूं ॾिठमि पिए तव्हां जीअं ई ब्रेक ते वियासीं पिए तव्हां खे बसि कूल सो तव्हां ॿिन्ही दोस्तनि जी महिरबानी, तव्हां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हायो, ॾाढो उत्साह ॾींदड़ तव्हां ॻाल्हायो, नौजवाननि खे तव्हां गाइडलाइन ॾिनी। मतिलबु तव्हां 5 किताब पढ़ी वठो, 10 किताब पढ़ी वठो, जेकॾहिं तव्हां अधु कलाक कीअं सुठे माण्हू सां कचहरी कयो था, शऊर वारे माण्हू सां कचहरी कयो था, सम्झो त तव्हां उहो पूरी किताब पढ़ी वरिता आहिनि। तव्हां ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हायो। कुझु चवणु चाहींदा? मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे। जी ज़रूरु। सिर्फ़ु फिज़िकल एजुकेटर लाइ न, मां पूरी पब्लिक जेका आहे न हुन जे लाइ मैसेज इहा आहे त डेली 10 मिनट वॉक कयो, 15 मिनट वॉक कयो, त हुन सां इहा थींदो तव्हांजी ज़िंदगी वधंदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सुम्हो टाइम ते, उथियो टाइम ते, मानी टाइम ते खायो। ऐं मानी उहा वारी न जेका असां ऑइली मानी खाईंदा आहियूं, थोरो घटि ऑइल में या ऑलिव ऑइल में मानी खायो, इनशाला तव्हांखे को तकलीफ़ कोन हूंदी, डिज़ीज़ फ्री तव्हां लाइफ। ज़बरदस्त। ॾाढी आख़िरी जेको जुमिलो हो त जेकॾहिं तव्हां इन्हनि शयुनि खे, नंढियुनि शयुनि खे फॉलो कंदव त तव्हांजी ज़िंदगी बीमारियुनि 100 बीमारियुनि खां पाक हूंदी। नाज़रीन, मुंहिंजे महिमाननि जो वॾो शुक्रिया मां अदा कयां थो, आयो उन्हनि टाइम ॾिनो, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो, कॉल्स कयूं। मुंहिंजी सॼी टीम खे इजाज़त ॾींदा
आख़िर में साईंदास सां जी हिन ई सिट सां मां तव्हांखे अलविदा कंदुमि। उनजी तव्हांखे गुज़ारिश आहे त उन लाइ दुआ कयो। तितर मोर ॿोलिया त तूं यादि आहीं, अखियुनि लुड़क ॻोल्हिया त तूं यादि आहीं। अल्लाह वाही।